बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सलाम सिंध में सभिनी खे भलीकार मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे शाज़ी करीम जिलानी मुंहिंजे ख़िदमत में आहे हाज़िर ख़िदमत ऐं हमेशह जीअं प्रोग्राम इलाही घणो ख़ासि आहे छाजे करे जो इहा ई कोशिशि हूंदी आहे त जेके महिरबान असांखे घर में ॾिसनि पिया अदियूं आहिनि भेनरूं आहिनि असांजा भाइर आहिनि त उन्हनि जे लाइ कुझु न कुझु ख़ासि हुजणु खपे। बहरहाल चवंदा आहिनि त जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि। तो सभ खां पहिरियों फ़िक्र जेको इंसान खे लाइक़ु हूंदो आहे उहो हूंदो आहे जीअ जो ऐं इंसान खे इहा ई कोशिशि करणु खपे त पंहिंजी ज़िंदगी जो भरपूर ख़्यालु रखनि। पर छा कजे अॼुकल्ह कुझु मौसम कुझु माहौल कुझु रिवायतूं अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो असां चाहे बि पंहिंजे हयाती जो ख़्यालु नथा रखी सघूं। रीज़न्स आहिनि जॾहिं साम्हूं बिरयानी हुजे या की लज़ीज़ ताम हुजनि त पोइ माण्हू केतिरी भले डाइट ते हुजे कंट्रोल न करे सघंदो आहे ऐं इहा हिकिड़ी अहिड़ी हक़ीक़त आहे जंहिंखे असां बिल्कुलु बि निगलेक्ट नथा करे सघूं। सो इन शयुनि ते कंट्रोल करे अव्हां पंहिंजे पाण खे बहितर ठाहे सघो था कि हेल्दी डाइट हुजणु खपे अव्हां जी। सब्जियुनि जो इस्तेमालु वधीक कयो पर सब्जियुनि जो कीमो न ठाहे छॾींदा कयो नई खिचड़ी ठाहींदा कयो। सब्जियुनि खे हमेशह हल्की बाहि ते पचाइणु खपे त जीअं सब्जियुनि जी जेका ग़िज़ाइत आहे उहा बरक़रार रहे। पर असां वटि ईअं कोन हूंदो आहे। असां वटि इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त सब्जी जेकॾहिं गोभी आहे त भले हुनजो कीमो ठही वञे लूणु मिर्च हर शइ हुन में तेज़ी रखणी आहे ऐं हणी फुल बाहि ते हुनखे फ्राई करिणो आहे त पोइ छा थींदो हुनजी ग़िज़ाइत ख़तमु थी वेंदी आहे। जॾहिं असां मुसलसल अहिड़े क़िस्म जा तरियल ताम खाईंदा आहियूं या स्पाइसी शयूं खाईंदा आहियूं त उहे असांजे सिहत जे लाइ इलाही घणियूं ख़राबु साबित थींदियूं आहिनि। बहरहाल इहो त आगाज़ी पैगाम हुयो वॾनि जे सिहत जे हवाले सां पर नंढड़नि ॿारनि जी सिहत जो ख़्यालु रखण बि इलाही ज़रूरी आहे। ऐं पहिरें दौर में हालांकि असांजूं जेके अदड़ियूं भेनरूं हूंदियूं उन वटि एतिरी नॉलेज एतिरी ॼाण कोन हूंदी हुई पर उनजे बावजूदि जेके उनजा एहतियाती तदबीरूं हूंदियूं उहे काफ़ी बहितरीनु हूंदियूं ऐं मौजूदा दौर में छा करे जो हाणे वक़्तु कंहिं वटि बि कोन आहे। इवन जेकॾहिं को ॿारु डिलीवर थिए थो हिन दुनिया में अचे थो त उनजो ख़्यालु कीअं रखिणो आहे इहा बेसिक नॉलेज उन्हनि वटि ख़ासि तौर ते माइरुनि वटि न हूंदी आहे। अक्सर कंट्रीज़ में ईअं थींदो आहे त जॾहिं हिकिड़ी औरत हामला थींदी आहे त उनखे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे त जेकॾहिं ॿार मां जो दुनिया में अचे थो त उनखे कहिड़े तरीक़े सां ट्रीट करिणो आहे उनजी डाइट छा हुजणु खपे मतिलबु बेसिक जेके शयूं हूंदियूं आहिनि उनखे गाइड कयो वेंदो आहे। पर असां वटि ईअं थींदो आहे त असांजूं भेनरूं आख़िरी महीने में वञी वॾी मुश्किल सां गायनेकोलॉजिस्ट सां रुजू कंदियूं आहिनि ऐं बाक़ी जेको टाइम हूंदो आहे उन में हू पंहिंजो ख़्यालु कोन रखंदियूं आहिनि। जॾहिं पंहिंजे सिहत जो ख़्यालु न रखंदियूं आहिनि त यकीनन उनजो जेको ॿारड़ो हूंदो आहे उहो या त एबनॉर्मल हूंदो आहे या उन में का बीमारी का शइ हूंदी आहे जेका उन ॿार जे लाइ बिल्कुलु बि ठीकु न हूंदी आहे ऐं सिर्फ़ु कुझु महीननि जी लापरवाही जे करे उहो ॿारु वीचारो ज़िंदगी भर उहा सज़ा भोॻींदो आहे। सो इन करे ज़रूरी आहे त अव्हांखे एहतियाती तदबीरूं ख़बर हुजणु खपनि। ख़ैर अॼुकल्ह ॿारनि में टीबी ऐं मुदे जो बुख़ार इन खां अलावा ॿियूं बीमारियूं आहिनि जेके काफ़ी कॉमन आहिनि। सो इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। अॼु हिकिड़ो तमामु बहितरीनु मौज़िज़ डॉक्टर असांजे विच में मौजूदु आहे ऐं इन खां पहिरियों बि जॾहिं असां उनखे सॾु कयो आहे इन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ त उन हमेशह जी चयो आहे। माशाल्लाह तमामु बहितरीनु डॉक्टर आहिनि चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि ऐं जॾहिं बि ख़ासि तौर ते जॾहिं असां अहिड़े क़िस्म जे टॉपिक्स ते उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं त इलाही घणो इंफॉर्मेटिव शो हूंदो आहे ऐं इलाही घणियूं कॉल्स हूंदियूं आहिनि। सो मां कॉल्स करे सघो था को मसलो आहे ॿारनि जे हवाले सां मां डिस्कस करे सघो था। असां सां गॾु मौजूदु आहे जनाब डॉक्टर वहीद पीरज़ादो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम ऐं थैंक यू सो मच। ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा वॾी महिरबानी जो अॼु बि असांजे सॾ ते अव्हां जी चयो क़ीमती वक़्तु कढी हिते मौजूदु आहियो। सो थैंक यू। अव्हां सां अॼु ॻाल्हाईंदासीं ॿारनि जे कुझु बीमारियुनि जे हवाले सां ऐं हिकु भेरो ॿीहर मुंहिंजा थोराइता आहियूं जो असां जेका अवेयरनेस पहुचाइणु था चाहियूं उन में यकीनन अव्हां मदद कयो था। अॼु मां थोराइतो आहियां तव्हांजो ऐं सिंध टीवीअ जे पूरे उन टीम जो जेके ही प्रोग्राम अरेंज कनि था अदा रज़ा खां वठी ऐं तव्हांजो वॾो किरदारु आहे। छो जो मूं कोशिशि कई आहे तव्हांजे हिन प्रोग्राम जे वसीले त मां आम बहराड़ीअ जे उन औरत भेण ताईं या जेका शहर में रहंदड़ बि आहे उनखे उहे ॻाल्हियूं ॿुधायां जेके शायदि हुनखे ख़बर न हुजे ऐं थोरियूं नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे हू परेशान न थियनि ऐं पंहिंजे ॿार खे सही तरीक़े सां परवरिश करे सघनि मतिलबु हुनजी निगहदाश्त थी सघे। छो जो तव्हां सुठो ज़िक्र कयो तव्हां पंहिंजे प्रोग्राम में ऐं इहो हक़ीक़त आहे त नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे उहो ॿारड़ो सज़ा थो पियो काटे ज़िंदगी भर ऐं उहो जेको रोग आहे उहा तकलीफ़ आहे उहा रुॻो उन अबे अमड़ खे न आहे पर पूरो ख़ानदान मां चवंदुसि जेके हुनजा ॿिया भाइर आहिनि भेनर आहिनि उहे सभई उन अज़ियत में आहिनि ऐं उन ॾुख तकलीफ़ में आहिनि। त छो न हाणे असां हिन जदीद दौर में क़दम रखियो आहे त असां बि उन्हनि ॻाल्हियुनि खे वापरायूं उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कयूं त हिकिड़े नंढे ॿारड़ो जेको अचे थो पियो जीअं हाणे तव्हां हिकिड़ो रेफरेंस ॾिनो हवालो ॾिनो त ॿाहिरिनि मुल्कनि में पहिरियां ई बंदोबस्तु थिए थो। बंदोबस्तु न बल्कि ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे। बिल्कुलु ईअं आहे
ईअं आहे ऐं असां वटि उहो छो कोन आहे। हालांकि असां वटि बि इहे फार्मूला ऐं इहे सभु कुझु आहिनि पर उन्हनि ते अमल नथो थिए। जेकॾहिं अमल थिए त मां सम्झां थो त इहे ॿारड़ा असांजा जेके नंढड़ा नंढड़ा आहिनि प्यारा ॿारड़ा आहिनि उन्हनि खे इहे मसइला। डॉक्टर साहब अॼु कोशिशि कंदासीं त डिटेल में असां ॻाल्हायूं ऐं अॼु भेनरूं जेके शो ॾिसनि पियूं कॉल बि करे सघनि थियूं जेकॾहिं को मसइलो आहे कंहिं ॿार सां तव्हां डिस्कस करे सघो थियूं। ख़ासि तौर ते जेको 1 महीने ईअं चइजे त न्यू बॉर्न बेबी आहे ऐं 5-8 सालनि ताईं जो ॿारु आहे उन सां जेके मसइला आहिनि उहे मां डिस्कस करे सघूं था। डॉक्टर वहीद पीरज़ादो मौजूदु आहे ऐं असांजे टीम जा कुझु मेंबर्स मौजूदु आहिनि। आमिर मुग़ल माशाल्लाह तमामु बहितरीन सिंगर आहे, तमामु बहितरीन पियानो प्ले कंदो आहे। सो अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप आमिर? खैरियत से हैं। और आपके साथ मौजूद है भाई अजय, तो आपको भी वेलकम कहते हैं। नमस्ते, बहुत शुक्रिया कि आप दोनों हमारे साथ मौजूद हैं। आप दोनों से हम कोशिश करेंगे कि अच्छा म्यूजिक सुने। तो रेडी आप लोग? अभी नहीं, थोड़ा इंतजार करना होगा इसके लिए आपको। सो थोड़ी सी देर के बाद हम बिल्कुल आपको जहमत देंगे कि हम आप कुछ ना कुछ सुनाए हमें। सो डॉक्टर साहब जी अॼुकल्ह ॿारनि में हिकु त टीबी इलाही वधी वई आहे, छा रीज़न्स आहिनि, छा कारण आहिनि? टीबीअ जो असल कारण इहो आहे त हीअ हिकिड़ी बीमारी अहिड़ी आहे जेका ड्रॉपलेट जे ज़रिए, एयर ड्रॉपलेट चऊं या साह खणण जे ज़रिए ॿियनि ॿारनि में मुंतक़िल थिए थी। असां वटि ख़ानदानी मनसूबाबंदीअ ते बि अमल कोन थो थिए ऐं असांजा वसाइल बि महदूद आहिनि। पोइ जेके बचड़ा ॼमनि था पिया असां वटि ऐं असां उन्हनि जी पर घोर कोन था लहूं, सही तरीक़े सां कंहिं डॉक्टर सां लह विचड़ में नथा अचूं त उन्हनि ॿारनि में उहे मसइला थियनि था। हाणे बुनियादी तौर ते तव्हांजो ॿारड़ो टीबीअ में मुब्तला छो थो थिए? सभ खां पहिरियों त हाणे टीबी जो हिकिड़ो माइकोबैक्टीरियम जरासीम आहे। हीउ जरासीम जेको आहे सो जॾहिं ॿारड़ा पाण में सुम्हनि था या ॿारड़ा पाण में खेॾनि था, ॿारड़ा गॾिजी वेही पढ़नि था त साह खणण जे दौरान उहे हिक ॿिए ॾे ट्रांसफर कनि था, मुंतक़िल कनि था या खंघनि था। त हुननि खे का ट्रेनिंग कान्हे त जेकॾहिं असांजे ॿार खे का खंघि थी आहे त को हथ वात ते रखे या कपिड़ो रखे त जेको उहो जरासीम आहे उहो ॾे मुंतक़िल न थिए। त जेकॾहिं स्कूल खां शुरू मां कंदुसि त असांजे स्कूलनि में स्पेस कोन्हे को ॿारनि खे थोरो विहारण लाइ, जीअं ॿाहिरनि मुल्कनि जो में त असां ॾिसी आया आहियूं। उन ई बेंच ते पोइ चाहे प्राइवेट स्कूल हुजे चाहे गवर्नमेंट जो स्कूल हुजे त उन ई बेंच ते वेहनि था, उहे हिक ॿिए सां खेॾनि था, उते हिक ॿिए जे मुंहं में मुंहुं विझी खंघनि था त उहो जरासीम ओॾे मुंतक़िल थिए थो। हाणे का ख़बर न आहे त जेकॾहिं हिकिड़े क्लास में 40 ॿार वेठा आहिनि त 40 ॿारनि मां कहिड़ो ॿारड़ो आहे जेको इन बीमारी मुब्तला आहे। त मां ईअं चवंदुसि त उहो ॿारड़ो हिकिड़ो ई छो न हुजे पर उहो जेको पंहिंजे बेंच जे अॻियां ऐं पोयां पासे वारनि सभिनी खे मुब्तला करे सघे थो। यानी हिकिड़ो ॿार जे करे जेकॾहिं 10 ॿारड़ा उन बीमारी में अचनि त इहो असां लाइ तमामु अज़ियत आहे। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं जेको असां घरनि में सुम्हूं था पिया त असांजे सुम्हण जो इहो रवाजु आहे त असां सभु हिक खट ते कोशिशि कंदा आहियूं त सभई असां ॿारड़ा ड्रिगा थी सुम्हूं। ॿिया लफ़्ज़ बि हुनखे वठंदा आहिनि त बडरी थी सुम्हूं। हाणे साईं बडरी थी सुम्हूं त जेकॾहिं ॿारड़े खे बुखार आहे, ॿारड़े खे खंघि आहे, उहो खंघंदो रहंदो त उन जा जरासीम ॿियनि ॾे मुब्तला थींदा। हाणे सिर्फ़ु अती छा ॿारड़े खे मां मुजरिम न चवंदुसि, असांजा वॾा बि आहिनि, असांजा वॾा बि आहिनि। हाणे जेकॾहिं घर में हिकिड़ो वॾो आहे ऐं उनखे खंघि आहे ऐं उहो खंघंदो रहे थो पियो त उहो खांगारो ईअं फिटी थो करे खट खां पासे में त उन में जेको जरासीम उहो आहे उहो ॿियनि ॾे मुंतक़िल थिए। मक्खियूं थी वेहनि, उहे मक्खियूं असांजे वजूद ते अची थियूं वेहनि। बहितर इहो तरीक़ो थींदो आहे त जेकॾहिं खंघि आहे उनखे त उन लाइ हिकिड़ो को बर्तन रखिजे, उन में खाक विझो, बरड़ में खाक आहे, मिटी आहे त उन में उहो खांगारो फिटी करे त उहो जरासीम मिटीअ में या उन में उहो ख़तमु थी वेंदो त ॿियनि ॾे मुंतक़िल कोन थींदो। असां टीबीअ जा ज़रिया त ॿुधायोसीं। हाणे टीबी कंहिंखे असां लेबल कयूं त टीबी कंहिंखे आहे भला? सही हा, सभ खां वॾो अहम सवाल इहो हिकिड़ो डॉक्टर साहिबु अॻियां पहिरियों बि इहो सवाल ज़हन में उथियो जेकॾहिं मां क्लास जी ॻाल्हि कयां। हाणे क्लास में कंहिं हिक ॿार खे टीबी आहे त यकीनन उस्तादनि खे बि ख़बर कोन आहे। जेकॾहिं घर वारनि खे ख़बर आहे त उनखे छा करणु खपे या शनाख़्त कीअं थिए त हिन ॿार खे टीबी आहे? जी जेको ॿारड़ो खंघि या बुखार 2 हफ़्तनि खां वधीक हुजेसि, बुखार जो तरीक़ेकार उन ॿारड़े में इहो हूंदो त उहो बुखार हल्को हूंदो ऐं ख़ासि तौर ते शाम जे वक़्त में थींदो। जीअं सिज ढलिजे थो, शाम थिए थी त उहो बुखार उनखे ॿार खे ईंदो ऐं उहो सॼी राति ॿारड़ो बुखार में हूंदो ऐं उन सां गॾोगॾु खंघि बि थी सघेसि थी। पर हाणे ज़रूरी न आहे त खंघि हुजे त पोइ टीबी चऊं।
बुखार सिर्फ़ु हुजे ऐं 2 हफ़्तनि खां वधीक हुजे त असां उन खे बि उन प्लेटफॉर्म ते आणींदासीं त थी थो सघे त इहो उन खे बि टीबी हुजे त खंघि ऐं बुखार 2 हफ़्तनि खां वधीक आहे त तव्हां उन ॿारड़े खे सुठे डॉक्टर सां राब्ते में आणियो त उन जूं मामूली टेस्टियूं जेके हिन प्रोग्राम जे ज़रिए अॼु असां ॻाल्हाईंदासीं थींदियूं त उहो ॿारड़ो बची सघे थो। बदकिस्मती इहा आहे त असांजो मुल्क हिन महिल 6 नंबर ते थो अचे उन्हनि 22 मुल्कनि में, यानी दुनिया में जेके 22 मुल्क जेके डिक्लेयर थिया आहिनि त टीबी हिते आहे उन्हनि में असांजो पाकिस्तान 6 नंबर ते अचे थो पियो। हाणे मां प्राउंशली सूबाई तरीक़े सां या डिस्क्रिप्शन नथो ॾियां, पर इहो हिकिड़ो अलमियो आहे त असां पाकिस्तान हिन महिल बि 6 नंबर ते अचे थो, हिकिड़ो वॾो रेशो आहे। वॾो रेशो। हाणे जेकॾहिं वॾनि जी ॻाल्हि कयूं त जेके आम बीड़ी पीए थो पियो, सिगरेट पीए थो, हुको पीए थो ऐं उनखे खंघि आहे त उन जे बलगम जी का टेस्ट कान थी थिए पई, पोइ उन खे सिर्फ़ु इहो चई नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे त बीड़ी सिगरेट जी खंघि आहे, ॿी त का शइ कान्हे, पर ईअं नाहे अदी। उन जी खंघि में केतिरा जरासीम आहिनि उहा टेस्ट करण सां ख़बर पवंदी। त हिकिड़ो जेकॾहिं ख़ानदान में जेकॾहिं बलगम थो फिटी करे ऐं जेकॾहिं उन जी टेस्ट कयूं त उन जो मां पाकिस्तान में ॿुधायो त हिन वक़्त में 63% टीबी जेका सीवियर पॉज़िटिव था चऊं उहा बलगम मां थी अचे पई, यानी बलगम जे ज़रिए जेको जरासीम फैलिजे थो पियो, जंहिंमें असांजा सभु घर जा भाती मुब्तला थियनि था पिया। त हाणे 63% तमामु वॾो आहे। ऐं टोटल मां तव्हांखे मां ॿुधायो त जेकर हिन वक़्त में पाकिस्तान में हर साल 4,20,000 नवां केस पिया था अचनि। 4,20,000 हाणे अदी हे त उहे केस थिया जेके हॉस्पिटलुनि में आया ऐं उन्हनि जी तशख़ीस थी, पर जेके पंहिंजी टेस्ट ई कोन था पिया कराइनि, जंहिंजी का ख़बर न आहे, उहे खंघंदा था वतनि, बलगम फिटी कंदा था वतनि, उन बुखार में हलनि था पिया, या उन्हनि डॉक्टरनि ताईं पहुचनि ई कोन था जेके उन्हनि जी तशख़ीस कनि अथव हिनखे मर्ज़ु कहिड़ो आहे, खंघि छो थी आहे ऐं या दाइमी खंघि छो थी पई हले। उनखे सिर्फ़ु हिकिड़ो शरबत जो छीछी पकड़ाए ऐं छॾे ॾियणु इहा बि हिकिड़ी बल्कि अक्सर ईअं थींदो आहे ॻोठनि में डॉक्टर ताईं त पहुचंदा ई कोन आहिनि। अदी मोजदी खे खंघि हुई, हीअ सीरप प्यारीमांसि हुनखे छॾे वई, अदी तूं बि हीअ प्यारे ॾिस, ठीकु आहे, अदी मां कीअं हीअ मिलाए पाण में जेकॾहिं हे टोटको कंदी तॾहिं बि कमु थी वेंदो। त इहे मुसलसल इहे घरेलू टोटका ई पिया हलंदा आहिनि ऐं महीननि जा महीना गुज़री वेंदा आहिनि ऐं नतीजो पोइ इहो निकिरंदो आहे त उहो वधी वण थी वेंदो ऐं पूरो फिफड़ो ई ख़तमु थी थो वञे। पोइ हाय घोड़ा ऐं अस्पतालनि ताईं पहुचूं था पिया। त हाणे शुरूआती जेकॾहिं असां ॿारड़े जी या वॾे जो ख़्यालु कयूं, छो टीबी सिर्फ़ु ॿारनि में न आहे, वॾनि में बि आहे। टीबीअ जो हिकिड़ो त बुखार ऐं खंघि, टीबीअ जा कई क़िस्म आहिनि। असां सिर्फ़ु टीबी खंघि वारे खे न चऊं, टीबी पेट जी बि थी सघे थी, टीबी दिमाग़ जी बि थी सघे थी, टीबी गुर्दनि जी बि थी सघे थी, टीबी हॾनि जी बि थी सघे थी पई, यानी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी टीबी आहे। तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए हिकिड़े कोटिया खां कॉल कई जंहिं हॾनि जे टीबीअ जे बारे में पुछियो, उन मूंसां राब्ते में आयो। हाणे हुन जे ॿारड़े हिकिड़े खे जेका हॾनि जी टीबी थी, उन उहा टीबी पंहिंजे माउ जे ज़रिए हासिलु कई। हुनजे अमड़ खे टीबी हुई, उहा खंघंदी रहंदी हुई, पर हुननि खे इहा नज़रअंदाज़ कयो त हे मौसम जे करे थिए थो पियो या खंघि एलर्जी आहे। जेकॾहिं खंघि एलर्जीअ जी हूंदी त उन जो बलगम ईअं न ईंदो जंहिंसां बलगम जे कलर ते ईंदासीं। त बलगम जा क़िस्म आहिनि। टीबीअ जो अक्सर जेको बलगम हूंदो उहो थोरो मेरो हूंदो, मेरा जो कलर चऊं या येलोइश कलर चऊं, अहिड़े तरीक़े जो हूंदो, उहो सफ़ेद रंग जो न हूंदो। पर जेकॾहिं सफ़ेद बि आहे त बि उनखे नज़रअंदाज़ न कयो, उनजी बि जेकॾहिं टेस्ट थिए त सभ खां बहितर आहे त असां उन टीबीअ जे मर्ज़ ताईं पहुचूं। टीबीअ जे लाइ मुख़्तसिर हिकिड़ियूं टेस्टियूं करायो त जे शुरूआती जेके अलामतूं आहिनि त असां उन्हनि खां महफ़ूज़ रहूं। हिकु त जेकॾहिं हिकिड़ो ॿारड़ो या हिकु घर जो फ़र्दु टीबीअ में मुब्तला आहे त सिर्फ़ु उन जूं टेस्टियूं या उन जो इलाजु न थिए, पर पूरी घर जी स्क्रीनिंग थिए। जेके बि घर जा 4 भाती आहिनि, 5 भाती आहिनि, त उन्हनि में खे बि मां कंहिंखे ॿिए खे बि टीबी थी सघे थी। त ऐं जेकॾहिं न आहे त अल्हम्दुलिल्लाह, ॿिया शुकुर अदा कनि, सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं कंहिं हिक खे टीबी आहे त ॿियनि खे छॾे ॾियणु माना इहा बि ज़्यादती आहे। हाणे टीबीअ जे लाइ शुरूआत में छा कयो त जेकॾहिं 2 हफ़्तनि जी खंघि आहे या बुखार आहे या राति जो बुखार अचे थो ऐं उहो बुखार सर्दीअ सां थो अचे या पसीने सां थो अचे। अक्सर असांखे इहा ॿुधाईंदियूं आहिनि अमर त राति थिए थी, बुखार थिए थो, पर ॿार खे पघर बि अचे, पघर जो अचणु, बुखार जो रहणु, खंघि जो थियणु, वज़न घटिजणु ऐं खाइणु पीअणु छॾे ॾियणु,
इहे हिकिड़ियूं मेन हिकिड़ियूं अलामतूं आहिनि त हिन ॿार खे TB थी सघे थी त असां जूं 3 कैटेगरियूं हूंदियूं आहिनि त असां इन खे कैटेगरी पहिरीं ते रखंदासीं ऐं हुनखे फौरन टेस्ट जे लाइ मोकिलींदासीं। हाणे मां इहो अर्ज़ु कंदो हलंदुसि त उन टेस्ट जे लाइ तव्हां घणे कंहिं अच्छा डॉक्टर साहब जी ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं, इतां ई असां ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं त हिनखे असां हिकिड़ो स्टेप बाय स्टेप डिस्ट्रीब्यूट कंदासीं त पहिरीं जेका स्टेज आहे उहा कीअं थी सघे थी, केतिरी डेंजरस आहे। बट ॾिसूं था त लाइन ते केरु मौजूदु आहे छा जो अॼु उहे सुवाल बि असांजे लाइ इलाही घणा ज़रूरी आहिनि। अस्सलाम वालेकुम। हेलो अच्छा डॉक्टर आलिया हुई बट उनजी लाइन कॉल ड्रॉप थी वई। ख़ैर मां ॿीहर कॉल करे सघो थियूं ऐं ॿिया बि जेके असां मूंखे अदियूं भेनरूं ॾिसनि पियूं जेकॾहिं TB जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, जेकॾहिं कोई सुवाल ज़हन में आहे पंहिंजे ॿार सां मुतालिक़ या वॾे कंहिंखे आहे तव्हां बिल्कुलु करे सघो था। जी डॉक्टर साहब जेसिताईं कॉल अचे तेसिताईं असां वापसि उन मौज़ूअ खे कंटिन्यू कंदासीं। स्टेजिस जी ॻाल्हि जी हाणे स्टेजिस पहिरीं में इहो थींदो आहे त ॿार खे हल्को बुखार ऐं खंघि हूंदी। ठीकु नंबर 1 नंबर 2 में इहो थींदो त हुनजो वज़न किरणु शुरू थींदो ऐं बुख लॻणु ख़तमु थी वेंदी। 3 स्टेज अहिड़ी आहे त उन्हीअ में या त ॿारु बेहोश थी वेंदो या हुन में रेज़िस्टेंट पावर एतिरो वधी वेंदो जो हुनजे फिफड़नि में पाणी अची सघे थो पियो। हाणे इन्हनि 3 स्टेजुनि खे असां जेकॾहिं नज़र में रखूं त असां कोशिशि कयूं त जेका पहिरीं स्टेज आहे असां उन में कंहिं सुठे डॉक्टर ते वञूं। जेकॾहिं स्पेशलिस्ट ताईं नथा पहुची सघूं त जंहिं डॉक्टर वटि पहुचूं त मां हीअ मैसेज ॾींदो आहियां, मुंहिंजा सभु डॉक्टर ॿाहिरि ॿुधंदा आहिनि, ॾिसनि पिया था पिया ऐं मूंखे पोइ ॿुधाईंदा पिया आहिनि, सुठो फीडबैक ॾींदा आहिनि त जेकॾहिं तव्हां वटि ॿारु अचे थो 2 हफ़्तनि जे खंघि सां ऐं बुखार सां त तव्हां हिकिड़ो सीने जो एक्सरे कराए छॾियोसि। सीने जो एक्सरे आम आहे ऐं मां सम्झां थो हर सिंध जे शहर में ॿाहिराड़ीअ में बि अची विया आहिनि उहे एक्सरे मशीनूं त हिकिड़ो एक्सरे थिए ऐं एक्सरे खे पढ़ण जे लाइ एक्सरे जा उते रेडियोलॉजिस्ट बि मौजूदु आहिनि बिल्कुलु त उहे उन जे खे तशख़ीस कनि त छा हिनखे TB जा असरात आहिनि। एक्सरे में छा थींदो मां सम्झां थो इन ते थोरो ॻाल्हायां त पोइ बि टेस्ट ॾे हलूं। कॉल अचे त भले मूंखे पोइ तव्हां ॿुधाइजो। जी डॉक्टर साहब मां बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदमि, मां कंटिन्यू करे सघो था। हाणे जेकॾहिं एक्सरे में तव्हां इहो ॾिसो था त जेके दिलि जे बॉर्डरनि वटि का हिकिड़ी लाइन थी पई अचे त उन खे अच्छा डॉक्टर साहब कॉल आहे जी वठी वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हायो? हेलो सलाम सिंध में ख़ुशि आमदीद, केरु पिया ॻाल्हायो? हा जी डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे, तमामु सुठो टॉपिक तव्हां खोलियो आहे। थैंक यू जी डॉक्टर साहब सां जी हुन बारे में मां इहो ॿुधाइणु चाहींदुसि त असां वटि जेको आहे सो हिते लैक ऑफ नॉलेज ॾाढो आहे, जंहिंजे करे जेको आहे सो मतिलबु अवेयरनेस मुकमल न आहे ऐं पंहिंजा रिसोर्सिस मुकमल न आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो ॿार सां ऐं माउ सां घणी तकलीफ़ अचनि थियूं। जी जी त उन जी उन 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 में मूंखे सिर्फ़ु सर इहो ई सवाल मूंखे पुछणो आहे त जेकॾहिं सभिनी सां मसइलो हूंदो आहे हिनजो दिमाग़ जो। हेलो हा जी दिमाग़ जे बारे में उहो पुछणु चाहियां थो त एबनॉर्मलिटीज़ जेके आहिनि से ॿार में उहे कीअं, नंढो ॿारु पाण त न ॻाल्हाईंदो न सर, त उनखे कीअं मेंशन कजे या माउ जेका आहे सा हुनखे कीअं मेंशन कराईंदी त ॿार सां एबनॉर्मलिटीज़ आहिनि दिमाग़ जे हवाले सां। अदा कोशिशि कयूं था त इहो असां अॻिलो जेको हिन मौज़ू खे कंप्लीट करे जेको नेक्स्ट मौज़ू हूंदो उन ते असां पोइ डिटेल में हिन हवाले सां ॻाल्हायूं था, छो जो अक्सर ईअं थींदो आहे त 3-4 सालनि ताईं ॿार न ॻाल्हाईंदा आहिनि, उन में यकीनन डिफरेंट एबनॉर्मलिटीज़ हूंदियूं आहिनि। सो हिन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं, बट ब्रेक जो टाइम थी वियो आहे, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। व्यूअर्स ॾिसंदा रहो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। भेरो ॿीहर अव्हां सभिनी खे भली कार चवंदासीं। ब्रेक खां पहिरियों असांजी ॻाल्हि ॿोल हले पई TB जे हवाले सां, इन हवाले सां यकीनन इलाही इंफॉर्मेशन डॉक्टर साहब असां सां शेयर कई। हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन खां पोइ असां वरी इन मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं। ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हायो? शाहिद हुसैन पियो ॻाल्हायां कंडियारे खां। जी लाउड स्पीकर में प्लीज़ आवाज़ खोलियो वञे त जीअं असांखे क्लियर अचे। जी ज़ाहिद साहब
हेलो डॉक्टर साहब का सवाल करो साईं। जी जी डॉक्टर साहब का सवाल करे सघो था। डॉक्टर साहब का पुछो त शुगर जी लेवल फास्टिंग में केतिरी हुअणु खपे ऐं जेको आहे रिदम में केतिरी शाम जे टाइम में सुबुह जो फास्टिंग में केतिरी हुअणु खपे शुगर जी लेवल रेंज माना हाणे इन जे जेका रेंज आहे जेकॾहिं पहिरियों ई तशख़ीस था करायो पिया ऐं उहो शुगर जो मरीज़ न आहे त 110 खां घटि हुजे इहा आहे फास्टिंग जी। पहिरें सवाल जो जवाबु त जेकॾहिं फास्टिंग में था करायो फास्टिंग जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां घटि में घटि बि 12 कलाकनि ताईं तव्हां फास्टिंग सां हुजो, यानी 12 कलाक तव्हां कुझु खाधो पीतो न हुजे त पोइ जेका पहिरें सुबुह जो टेस्ट करायो त उहा 110 खां घटि हुजे। ऐं जेकॾहिं 110 खां मथे आहे त इहा तव्हां सम्झो त तव्हां उन रेंज में अची वियो त इहो डायबिटिक आहे। पर जेकॾहिं मानी था खाओ या नाश्तो था कयो त नाश्ते करण खां घटि में घटि 2.5 कलाक पोइ हाणे तव्हांजो नाश्तो उहो सिर्फ़ु को पापो चांहि न हुजे। नाश्ते जो मक़सदु आहे तव्हां को पराठो खाओ जंहिंमें कार्बोहाइड्रेट ऐं शुगर सभु अची वञनि, या मानी जेका असांजी नॉर्मल रूटीन में आहिनि ॿाहिरां में या ॻोठनि में उन जे खाइण खां पोइ 2.5 कलाक 2 कलाकनि ते न 2.5 कलाकनि खां बाद में करायो ऐं उहा 180 खां घटि हुजे। जेकॾहिं 180 खां वधीक आहे त इहो बि शुगर में अचे थो पियो। पर असांखे जेकॾहिं पूरो रिकॉर्ड चेक करिणो आहे त छा इहा शुगर हाणे थी। हाणे तव्हांखे ॿ ॻाल्हियूं यादि रखणु घुरिजनि त जेका फास्टिंग जी आहे सा 110 खां घटि हुजे ऐं जेका रेंडम आहे उहा 180 खां घटि हुजे। पर तव्हांखे जेकॾहिं पंहिंजो पोयनि 6 महीननि जो या 3 महीननि जो रिकॉर्ड चेक करिणो आहे त उन जे लाइ HbA1c टेस्ट आहे। HbA1c उहा 6 खां मथे न हुजे। जेकॾहिं 6 खां मथे आई त माना तव्हां गुज़िरियल 6 महीननि खां ई तव्हां शुगर में हलो था पिया। महिरबानी जो तव्हां वॾी महिरबानी। अवां हिकिड़ो तमामु सुठो सवाल उथारियो ऐं यकीनन इहो सभिनी जे लाइ हिकिड़ो बहितरीनु जवाबु हुयो। जेके बि पेशेंट्स आहिनि जिन में मे बी शुगर थींदी हुजे या जिन खे आहे त उनजे लाइ हिकिड़ो बहितरीनु जवाबु हुयो। ख़ैर असांजी ॻाल्हि ॿोल हले पई टीबीअ जे हवाले सां ऐं डॉक्टर साहिबु कुझु टेस्टनि जे हवाले सां ॻाल्हि पई हले त हिकिड़ी तव्हां टेस्ट ॿुधाई त सीने जो एक्सरे करायो वञे जी त जंहिं ख़बर पए। हाणे टीबीअ जे तशख़ीस लाइ चाहे नंढड़ो हुजे चाहे वॾो हुजे, छो जो टीबी वॾनि खे बि थिए थी। मां इन करे हिन प्रोग्राम में थोरो वॾनि खे बि खणी थो हलां। बेसिकली मां ॿारनि जो डॉक्टर आहियां, पर वॾनि खे टीबी हूंदी त नंढनि में मुंतकिल थी थिए, तंहिंजे करे वॾो बि बहितरीनु इलाजु रखे पंहिंजो। हाणे इलाज लाइ तव्हां एॾा ख़र्च न कयो, तव्हां कंहिं घणो परेशान न थियो। सिर्फ़ु हिकिड़ो सुठो डॉक्टर जो तव्हां हिकिड़ो इलाजु रखो जंहिंमें तव्हां एक्सरे मां हाणे ॻाल्हायां पियो त हिकिड़ो बेसिक आहे त खंघि थिए थी त खंघि छो थी थिए, खंघि जा सबब आहिनि, या गलो ख़राबु आहे या सीनो ख़राबु आहे। ॿ ॻाल्हियूं थींदियूं, सीनो ख़राबु आहे गलो ख़राबु आहे त उन लाइ बहितर इहो आहे त तव्हां एक्सरे करायो। एक्सरे में मूं इहो ॿुधायो त एक्सरे खे ॾिसण जे लाइ सिर्फ़ु जेके दिलि जा बॉर्डर्स आहिनि ॿिन्ही पासनि आहे, छो जो अलाह साईं दिलि खे विच में रखियो आहे, उन ॾांहुं राइट ऐं लेफ्ट बॉर्डर्स आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं जेके मथां रिब्स आहिनि तव्हां ॻणियो पाण ई, ऐं जेकॾहिं ॾिसो त 3 रिब पासिरी था जंहिंखे चऊं, पसलियूं था चऊं, 3 खां 5 जे विच ते जेकॾहिं सफ़ेद को दाग़ आहे या जिते तव्हां ॾिसो त हाणे एक्सरे जो ग्राउंड जेको आहे सो हिकिड़ो कारो आहे, पर हिते सफ़ेद अची वियो आहे ऐं उहो ॿिन्ही पासा ॾांहुं थी सघे थो, त माना कैविटी बि थी सघे थी, जंहिंखे असां कैविटी बि चई सघूं था, या इन्फेक्शन थी सघे थो। इन खे असां चवंदासीं त इहा आहे हाइलर प्रोमिनेंस। हाइलर प्रोमिनेंस जेकॾहिं इन्हनि ज़ोन्स में आहे, छो जो फिफड़नि खे वरी 3 हिसनि में विरायो वियो आहे। त हाणे इहे जेकॾहिं मां रिब्स ॻणायूं, पासिरियूं ॻणायूं, त जेकॾहिं 3 ते आयो इहो मिड ज़ोन आहिनि। हाणे मिड ज़ोन में जेकॾहिं इहे वाइटिश अची थी वञनि सफ़ेद, त पोइ इहे वधीक हिकिड़ो शक थियूं पियो ॾियारनि त इहे छा टीबी जा थी सघनि था। ऐं जेकॾहिं उते ॾिसो था पिया त कार्डिक बॉर्डरी जेको आहे सो शिफ्ट थी वियो आहे, जेकॾहिं उहो शिफ्ट थी वियो आहे माना अञा पैथोलॉजी वधीक थी वई आहे। मां इहो ॿुधाईंदो हलां त हाणे जेकॾहिं हेठों ॾिसो डायफ्राम चवंदा आहियूं, ख़ासि तौर ते सॼे पासे ॾांहुं, इहो मथे हलियो वेंदो आहे। इन जा 2 सबब हूंदा आहिनि। अलाह साईं इहे ॿई पैरेलल रखिया आहिनि, पर जेको सॼे पासे जो हूंदो आहे सो थोरो मथे हूंदो आहे। पर जेकॾहिं उते ॾिसो त उहो जेको कार्डिक बॉर्डर जे हेठों राइट डायफ्राम आहे, उहो एक्सरे में नज़र ई कोन थो अचे, सॼो अछो थी वियो आहे। माना इहो ईअं सम्झो करे त इहो पाणी आहे, छो जो जेकॾहिं डायफ्राम खे मथे खणी थो वञे त पाणी आहे ऐं उहो पाणी हाणे फिफड़ में दाख़िल थिए थो पियो।
जेकॾहिं उन एक्सरे में उहो सफ़ेद हिकिड़ो वॾो तव्हांखे हिकिड़ो नज़र अची वियो, हिकिड़ो दाग़ नज़र अची वियो, त जंहिंखे वाइट ओपेसिटी था चऊं नज़र अची वियो, त उहो पाणी आहे। त हाणे उन पाणीअ जो इलाज बि आसान आहे। ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त अॼुकल्ह जदीद दौर में अल्ट्रासाउंड जे ज़रिए हिकु नीडल अंदरि विझी करे उहो पाणी कढंदा आहियूं। पाणीअ जा कढण जा ॿ सबब आहिनि। हिकु थ्योरापेटिक ऐं ॿियो त जेको अंदरि पाणी वधीक आहे जंहिंजे करे जरासीम वधनि था पिया त उनखे घटाइणो आहे। छो जो दवाउनि जे ज़रिए बि इहो पाणी ख़ुश्क थी सघे थो, पर जेकॾहिं ह्यूज अमाउंट आहे, वधीक आहे, त उन खे थोरो ड्रेन कयो वेंदो आहे त जीअं उहो अंदरि घणो न हुजे। ईअं सम्झो करे त जेकॾो किनो पाणी किथे दुॿो पाणीअ जो हूंदो आहे शहरनि में, गलियुनि में, ॻोठनि में, त उतां बदबू वधंदी आहे, त जरासीम वधंदा आहिनि। त उन फिफड़ में जेकॾहिं पाणी अची वियो आहे त उहो कढंदासीं, ड्रेन कंदासीं, त वधीक मरीज़ खे मतिलबु कंफर्ट थींदो, साह खणण में तकलीफ़ कोन थींदी। पोइ उन जो थ्योरापेटिक इन करे चऊं था, हाणे जॾहिं उहो पाणी कढियोसीं त उहो टेस्ट लाइ मोकिलींदासीं। हाणे उन जे टेस्ट लेबोरेटरीअ ॾे उहो डॉक्टर लिखी मोकिलींदो त हिन जो DR थिए, हिन जो कल्चर थिए, त उन में बि TB जो जरासीम अची सघे थो। यानी ॿ शयूं असांखे एक्सरे ते मिलियूं। ठीक डॉक्टर साहब, ये तमामु अहम पॉइंट हुई माशाल्लाह। ॻाल्हि ॿोल खे अञा वधीक अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर ॾिसूं था त लाइन ते केरु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। लाइन ड्रॉप थी वई। ऐं बहरहाल ॻाल्हि ॿोल हले पई त एक्सरे में जेकॾहिं पाणी अवां जे फिफड़नि में ख़ासि तौर ते फिफड़नि ताईं पहुचे थो त अवां उनखे डिफरेंट तरीक़नि सां कढी सघो था या सुकाए सघो था। ख़ैर डॉक्टर साहब, अक्सर ईअं थींदो आहे त TB जो मरीज़ जे तव्हां हिनमहिल ताईं असां अलामतुनि जी ॻाल्हि कई, TB जी ॻाल्हि कई, पर छा थियो त लापरवाही जे करे माण्हू अची आख़िरी स्टेज ते पहुतो त पोइ ज़िंदगी खे केतिरो ख़तरो हूंदो आहे? अदी हाणे जेकॾहिं लास्ट स्टेज में आहे त उन जो बि इलाजु आहे। इलाज आहे, हा, छो जो लास्ट स्टेज में ईंदो त उन जूं वरी दवाऊं मुख़्तलिफ़ आहिनि। सही। उन जूं दवाऊं असां कुझु पीरियड वधाईंदा आहियूं। हूअं असां नॉर्मली हिन महिल WHO असांखे चवे थो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन वारा, या रिसर्च आई आहे त तव्हां 6 महीना रखो, पर हर हिक जो इलाजु मुख़्तलिफ़ आहे। जेकॾहिं उन स्टेज में अचे थो पियो त असां उनखे 6 महीननि जे बदिरां असां उनखे 1 साल ताईं वञी सघूं था, त जीअं मुकमिल तौर ते उहो सिहताब थिए ऐं उहे जरासीम ख़तमु थी सघनि। पर उन स्टेज खे लेबल कयो वियो आहे छो जो उन जूं ड्रग्स बि कुझु मुख़्तलिफ़ थींदियूं आहिनि, तंहिंजे करे उहा ख़तरनाक हरू न आहे एतिरी, न उन लाइ माण्हू डॼनि था। हाणे असां उन स्टेज में अची विया आहियूं, उहो उमेद लाहे वेहे, उमेद न आहे, या मिसाल तौर ते मायूस न करे असां हिन दुनिया मां हलिया वेंदासीं, मतलब मायूसी को ना हुआ, सोच मायूसी को ना हुआ। सो आई थिंक डॉक्टर साहब, TB जो जेको टॉपिक असां खयूं उहो कंप्लीट थी वियो आहे, या अञा कुझु रहे थो? जेकॾहिं कुझु रहे थो त मां उनखे डिफाइन करे सघो था, अञा वधीक एक्सप्लेन करे सघो था? एक्सरे सां गॾु ॿियो मां इहो चवां त तव्हां CPC टेस्ट करायो, रत जी CBC में असांखे हीमोग्लोबिन जी ख़बर पवंदी। छो जो TB जो मरीज़ जॾहिं खाईंदो पीअंदो कोन, असां अलामतुनि में ॿुधायोसीं त उनजो वज़न घटिबो, बुख घटिबी। ऐं जेकॾहिं बुख बि न लॻंदी, वज़न बि घटिबो, त ज़ाहिर हुनखे हीमोग्लोबिन कोन मिलंदो, त हुनजो रत में हीमोग्लोबिन घटिबो ऐं TLC उन में हूंदा आहिनि, उहे वधी वेंदा आहिनि। TLC ऐं न्यूट्रोफिल्स वधी वेंदा आहिनि, त इहे असांखे मदद ॾींदा आहिनि डायग्नोज़ करण में। त हाणे TB में इहे चई सघनि थियूं त न्यूट्रोफिल बि वधी वेंदा, TLC बि वधी वेंदा, हीमोग्लोबिन घटिजी वेंदो। उन सां गॾोगॾु हिकिड़ी नंढी टेस्ट हूंदी आहे ESR असांखे ॿुधाईंदी आहे, जीअं हिकिड़ो बिजली जो मीटर हले त ख़बर पवंदी आहे त केतिरी बिजली असां इस्तेमालु कई आहे, त जेकॾहिं बॉडीअ में इन्फेक्शन हूंदो आहे त उहा ESR रेज़ थी वेंदी आहे, वधी वेंदी आहे। ठीकु आहे। नंबर 3 अञा हिकिड़ो टेस्ट आहे जेको अॼुकल्ह आम ॿारनि में थिए थो पियो ऐं हर इस्पताल में आहे, गवर्नमेंट बि उन में काफ़ी एफर्ट्स वरिता आहिनि, असांजे NGOs बि वरिता आहिनि। त हिकिड़ो MT टेस्ट आहे, मॉन्टॉक्स टेस्ट, MT। उहो 0.5 ml ही 4 आर्म जो हिकिड़ो हिसो चवंदा आहियूं, बांह जो। पोइ तव्हां राइट ते लॻायो चाहे लेफ्ट ते लॻाओ, उहो इंट्राडर्मल लॻाईंदा आहियूं 0.5 ml, ऐं उन खे सर्कल कंदा आहियूं। उन वालदेन खे ख़ासि तौर ते अमड़ियूं ईंदियूं आहिनि, त उन्हनि खे असां इहो तगादो कंदा आहियूं, पारत कंदा आहियूं त इन खे पाणी न लॻे ऐं इन खे ॿारु खने न। उहो 72 आवर्स खां पोइ या 48 घंटनि खां, मतिलबु 2 ॾींहंनि खां पोइ असां उन ॿार खे घुराए उहा टेस्ट चेक कंदा आहियूं। हाणे जेकॾहिं ॾिसो न, सभई टेस्टियूं गॾाए करे असां पोइ फाइनल ते ईंदासीं त हिनखे TB आहे या न आहे, या कहिड़ी स्टेज में आहे, या कहिड़ी कैटेगरी में आहे। जेकॾहिं उहा जेका MT ॾिनीसीं उहा 0 to 5 आहे त माना छक आहे त TB, माना कन्फर्म न थी। पर जेकॾहिं 5 मिलीमीटर खां वधीक आहे त
त माना इहा टीबी अथसि हिनखे, इन जा असांखे पॉइंट्स वधीक इज़ाफ़ी रखणा पवंदा आहिनि त MT पॉज़िटिव आहे या बलगम, टी टेस्ट बलगम जी। सही डॉक्टर साहब लाइन ते ॾिसूं था त केरु आहे मौजूद, मां जो सामान जी ॻाल्हि कटिजी वई, कंटिन्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक खैरियत सां। केरु पिया ॻाल्हायो? भेण मां शफ़ीक अहमद जरार पियो ॻाल्हायां, मीरपुर ख़ास खां। जी अदा, छा सवाल आहे, छा था पुछणु चाहियो? डॉक्टर साहब खां पुछा कंदासीं त ॿार खे जेको तो सदाई बुखार थींदो रहंदो आहे, इनजो मक़सदु छा आहे? सदाई बुखार, मां चवंदमि डॉक्टर साहब। जी डॉक्टर साहब, छा भाउ सां हाणे इहो ॻाल्हायोसीं, तव्हांजो तमामु सुठो सुवाल हो। हा लाइन ड्रॉप थी वई। हा आवाज़ त घटि पियो अचे। हाणे जेकॾहिं मुसलसिल बुखार आहे त उहा ई असां ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं 2 हफ़्तनि खां वधीक बुखार आहे, पोइ खंघि हुजे चाहे न हुजे, त उनखे टीबीअ जे लाइ तव्हां टेस्ट करायो त बहितरु थींदो। ऐं उहे टेस्टियूं हाणे ॻाल्हायूं था पिया, थोरो तव्हां अञा तवजो सां ॿुधो त 2 हफ़्तनि खां बुखार आहे, तव्हां सिर्फ़ु उनखे पाउडर या शरबत पियारियो या सुयूं हणायो, इहो बहितरीनु अमल न आहे। उन जी तशख़ीस थियणु घुरिजे। ऐं उन जे बारे में हाणे ॻाल्हायूं पिया, ज़रूरी न आहे त इन ॿार खे टीबी हुजे, पर थी थो सघे त इनखे टीबी बि हुजे, तंहिंजे करे इहे टेस्टियूं असां ॻाल्हायूं पिया। ऐं बिल्कुलु, ऐं जेकॾहिं अव्हां ही प्रोग्राम हिन महिल ताईं न ॾिठो आहे, अव्हां कुझु मिस कयो आहे, सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते वञी अव्हां ही प्रोग्राम डाउनलोड करे ॾिसी सघो था। ऐं उनखां पोइ कचहरी में जेके जेके ॻाल्हियूं अव्हांखे लॻनि थियूं त हाणे ही अलामतूं असांजे ॿार में या वॾे में मौजूदु आहिनि, ऐं टेस्टियूं बि अव्हांखे बिल्कुलु हिन ई असां जेको हिकिड़ो हिसो पहिरियों प्रोग्राम जो कंप्लीट करे चुका आहियूं, त उन में पूरे इहे चए त हर नुक़्ते ते असां हिन महिल ताईं ॻाल्हायो आहे। ऐं इहा सॼी कम्युनिकेशन, सॼी कचहरी अव्हां ॿीहर ॿुधी सघो था। ऐं उनखां पोइ अव्हां कंहिं न कंहिं चङे डॉक्टर सां रुजू कयो त वधीक बहितरु थींदो। ठीकु आहे दादा? ऐं जेकॾहिं अव्हां ईअं नथा करे सघो, को बि पढ़ियो लिखियो का अदी या को भाउ घर में मौजूदु हुजे, त यूट्यूब ते वञी बि अव्हां हिन प्रोग्राम खे सर्च करे सलाम सिंध जे नाले सां अव्हां ही सॼो प्रोग्राम ॾिसी सघो था। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हां कॉल कई। जी डॉक्टर साहब। अच्छा, हाणे MT टेस्ट बि थी वई, ॿी बलगम जी टेस्ट थींदी आहे। जेकॾहिं वॾो आहे त उनखे असां MT न लॻाईंदासीं, उनजो बलगम टेस्ट कंदा आहियूं। बलगम 3 ॾींहं मुसलसिल कबो, उन में कल्चर बि थींदो ऐं AF बि थींदो। त उन में 3 कल्चरनि मां जेकॾहिं 2 में पॉज़िटिव अचे वियो, उहो माइकोबैक्टीरियम जरासीम, त माना उहो टीबी ॾे वञे, टीबी जो मरीज़ आहे। पर हाणे जेकॾहिं ॿारड़ो आहे जेको 10 सालनि जो आहे, 7 सालनि जो आहे, उहो ॿारड़ो खंघे नथो सघे या उहो बलगम नथो कढी सघे, त पोइ असां उन में जे हिकिड़ो नेज़ो गैस्ट्रिक ट्यूब अंदरि विझंदा आहियूं, पर स्टार्वेशन यानी उनखे राति जो 8 खां पोइ खाराइणु पीआरणु बंदि कंदासीं। सुबुह जो सवेर 8 बजे धारा उन में उहो NG ट्यूब पास करे ऐं असां उन मां उहा पस कढंदा आहियूं जेका अंदरि मादे में आहे, ऐं उन जो असां वरी कल्चर कराईंदासीं। त उन ऐं इहो 3 ॾींहं मुसलसिल कराईंदासीं, त उन में पॉज़िटिव अची सघे थो, त असां चवंदासीं त जेको कल्चर पॉज़िटिव टीबी थी वियो। अञा हिकिड़ी ॿी उन में ॻाल्हि ॿुधाईंदुसि त जेकॾहिं इहो बि नथो थी सघे पियो, त हाणे जीन एक्सपर्ट अची विया आहिनि, पर उहे वॾनि सेटअपनि में आहिनि। पोइ इहे 3 शयूं असां 4 मिलाए पाण में असां फ़ैसिलो कंदा आहियूं त हिनखे टीबी आहे या न आहे। हाणे जे उन ॿार खे टीबी आहे त असां उन जे ॿिए ख़ानदान वारनि खे बि घुराईंदा आहियूं। डॉक्टर साहब ठटे खां कॉलर मौजूदु आहे, ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वाह, सलाम सिंध में भली कार। जी पुछणो हुयो डॉक्टर साहब खां त नंढड़ी आहे 2 सालनि जी, आहे ॾींहुं टेम्परेचर रहे थो ऐं मतलब पेट भी उनजो खराब रहे तो। जी जी अदी हिकिड़ो मिनट डॉक्टर साहब ॻाल्हि बैठो। उमिरि छा ॿुधाई भेण? जी उमिरि नंढड़ीअ जी घणी आहे? 2 साल। 2 साल। 2 साल। ठीकु भेण, छा मसलो अथव? हाणे मसलो ॿुधायो दी। मतलब पेट खराब है तो डॉक्टर चवनि था त ही टीबी थी सघे थी, त छा उनजी टेस्ट कीअं कराइजे? मैदो ख़राब आहे, पेट खराब रहे, पेट खराब आहे, नंढड़ीअ जो 2 सालनि जी आहे ऐं डॉक्टर चवनि था त टीबी थी सघे थी। अदी हाणे हिन प्रोग्राम जे ज़रिए इहो पहिरीं मां ॿुधायुमि त टीबी सिर्फ़ु सीने जी न आहे, फिफड़नि जी न आहे, टीबी दिमाग़ जी बि थी सघे थी, ऐं टीबी पेट जी बि थी सघे थी, टीबी पेशाबदानी जी बि थी सघे थी पई, टीबी चमड़ीअ जी यानी असांजी जेका स्किन उनजी थी सघे थी पई, टीबी हॾे जी थी सघे थी पई। तव्हांखे जेकॾहिं डॉक्टर हिकिड़ो इशारो ॾिनो आहे त पेट जी टीबी थी सघे थी, त उहो बि आसान तरीक़ो आहे त तव्हां CBC, ESR, सीने जो एक्सरे, MT ऐं हिकिड़ो एडिशन वधीक अल्ट्रासाउंड करायो। अल्ट्रासाउंड कंहिं सुठे डॉक्टर खां कराइजो, छो जो टीबीअ जे जेकॾहिं पेट जी टीबी आहे त असां अल्ट्रासाउंड खे वधीक अहमियत ॾींदा आहियूं। त उन में हिकिड़ा लिम्फ नोड्स ईंदा, मेज़ेंट्रिक लिम्फ नोड्स ईंदा,
त उहे जेकॾहिं अचनि था पिया त असांखे सपोर्ट कंदा त इहो आहे TB। ॿियो डॉक्टर चङी तरह मुआइनो करे त उहो उमिरि जे हिसाब सां ॿारड़ी तव्हांजी कमज़ोर आहे, वज़न कोन थो वधेसि पियो, बुख कान थी पई लॻेसि, ऐं आख़िर में मां इहो चवंसि त उहो डॉक्टर पेट जी चकास करे त पेट खे चकासण महिल उन खे जेके हथनि में हिकिड़ो जीअं अटो ॻोहींदा आहियूं ईअं पेट उहो नरम लॻंदो, जंहिंखे असां चवंदा आहियूं डोवी एब्डामिन। हाणे जेकॾहिं डोवी एब्डामिन आहे त इहा 70% फेवर थी करे पई त हिनखे TB थी सघे थी। यानी कि सिंपल इज़ दैट तव्हां कंहिं बि सुठे डॉक्टर खे चेक करायो ऐं जेके टेस्टियूं तव्हांखे डॉक्टर साहब ॿुधाइनि, यकीनन जेकॾहिं उहो स्पेशलिस्ट हूंदो हुनखे ॼाण हूंदी त इहे टेस्टियूं उहो डॉक्टर में बि अव्हांखे रिकमेंड करे अव्हांखे लिखी ॾिए त इहे टेस्टियूं करायूं। लापरवाही अव्हांखे न आहे करणी। इहो न आहे त हाणे जेकॾहिं डॉक्टर का सुती फकी ॾिनी आहे, का दवा ॾिनी आहे, 2 ॾींहंनि जी फ़रहत महसूस थी, तव्हां चओ त बसि ठीकु आहे हाणे असांजो ॿारु ठीकु आहे, हाणे वधीक असांखे कुझु न करिणो। यकीनन टेम्पररी कुछ दवाऊं असर कंदियूं आहिनि, डॉक्टर ॾींदा बि आहिनि त ॿार खे या वॾे खे फ़रहत महसूस थिए, उन खां पोइ लापरवाही नाहे करणी। डॉक्टर साहब अक्सर ईअं थींदो आहे असां वटि त बुखार केतिरो बि हुयो, सिरिंज लॻी वई या दवा मिली वई, जेकॾहिं ॿारु हिकिड़ो रिलैक्स थी थो वञे, बुखार हल्को थी थो वञे त पोइ ढरा थी हर कोई वेही रहंदो आहे, बसि ठीकु आहे हाणे। ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि था कयो थी, तव्हां बि मां त सम्झां डॉक्टर ई थी विया आहियो। डॉक्टर साहब अमां जहिड़नि महिरबाननि सां ॻाल्हि त इहा अॼु तमामु सुठी ॻाल्हि कई त लापरवाही न कयो, छो जो हीअ जेका TB जो इलाजु आहे ख़ासि तौर ते या हूअं बि कहिड़ो बि इलाजु हमेशह 3 ॾींहंनि खां पोइ असर पज़ीर थो थिए, छो हर इलाज जो मक़सदु आहे त उन्हनि जरासीमनि खे ख़तमु कजे। हाणे उहे ख़तमु कॾहिं था थियनि 3 ॾींहंनि खां पोइ उन्हनि जरासीमनि ते, त पोइ बहितरी अची सघे थी। त TB जे इलाजु 3 हफ़्तनि खां पोइ असरु ॾेखारींदो। अक्सर इहे चवंदा डॉक्टर वही दफ़ा इलाज करायो आहे, 2 हफ़्ता थी विया आहिनि, 15 ॾींहं थी विया आहिनि, ॿारु ठीकु कोन थो थिए, ॿारु सुधरे कोन, माना या त डॉक्टर सही न आहे या कुझु अहिड़ी क़िस्म जा कमेंट्स ईंदा आहिनि। तव्हांखे जेकॾहिं को इलाजु ॾिनो वियो आहे TB जो त उहो 3 हफ़्तनि खां पोइ असरु शुरू थींदो। डॉक्टर साहब कॉलर मौजूद आहे, ॾिसो ज़रा केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो वालेकुम सलाम। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो? हसनवाल सर ॻाल्हाईंदो, हसनवाल लगारी में बुखार सां। जी अदा, छा सवाल आहे, छा था पुछणु चाहियो? मुंहिंजे डॉक्टर सां सवाल 5 सालनि जो। अच्छा, मां जो अव्हांजी ॻाल्हि सां न सम्झी सघियासीं, अव्हां रिपीट करे सघो था? 3 सालनि जो जी मसलो छा आहे? उनखे मोशन वग़ैरह जाम थींदा आहिनि, माना मोशन महिनू खनि थींदा आहिनि, वरी छॾे वेंदा आहिनि, मोशन थींदा रहंदा आहिनि। त डॉक्टर चयो त उनखां पेटी TB टेस्ट करायो आहे, कीअं थींदी पुछणो हो? यानी कि महीनो छॾे वरी उनखे मोशन थींदा ई रहंदा मुसलसिल? हा, थींदा रहंदा आहिनि, वरी छॾे वेंदा आहिनि, थींदा रहंदा आहिनि। ॿारड़ो खीर कहिड़ो थो पीए? जी ॿारु खीर कहिड़ो थो पीए? हेलो अदा, ॿारड़ो खीर कहिड़ो थो पीए, अमर जो थो पीए या को ॿाहिरियों थो पीए? हेलो, थोरो सम्झ कोन न कुझु। अदा, हाणे आवाज़ अचे पियो मां ताईं? हा, अचे पियो त मुंहिंजो मोशन थींदा रहंदा आहिनि, मानी घटि खाईंदो आहे, बुख घटि लॻंदी आहे। अदा, ॻाल्हि ॿुधो, ॿारड़ो खीर कहिड़ो पियो पीए, अमर जो पियो पीए या 5 सालनि जो? 5 सालनि जो ॿारु मां जो खीर कोन थो पीए। मां जो नथो पीए? 5 सालनि जो आहे, मां जो खीर कोन थो पीए, 5 सालनि जो। ठीक, मां जो न पियो पीए यकीनन। ठीकु आहे भाउ। हाणे जेकॾहिं 5 सालनि जो ॿारड़ो आहे, उनखे दस्त लॻनि था पिया त इन जो बि इहा ई टेस्ट करायो त पेट जो अल्ट्रासाउंड करायोसि, पर उन सां गॾोगॾु जेको पायखानो करे थो पियो उन जो 3 ॾींहं मुसलसिल टेस्ट करायोसि। पायखाने जो स्टूल DR चवंदासीं ऐं स्टूल कल्चर पहिरें ॾींहं ते मोकिलियो, उहो वञे, उन जी कल्चर जी रिपोर्ट 3 ॾींहंनि खां पोइ ईंदी। घणनि सेंटरनि ते 5 ॾींहंनि खां पोइ थी अचे पई। हिकिड़ो स्टूल कल्चर ऐं ॿियो स्टूल DR करायो, ठीकु आहे। हाणे इन स्टूल DR पर उहे 3 ॾींहं मुसलसिल, ऐं उन लाइ जेका बोतल खणंदो जंहिंमें पायखानो उहा लेबार्टी वारनि जी हुजे त उहा कंटामिनेट न हूंदी। पोइ जॾहिं इहे टेस्टियूं अचनि ऐं अल्ट्रासाउंड अचे, पोइ तव्हांखे पंहिंजे डॉक्टर सां लह विचण में अचो त इहो दस्त ख़तमु थी सघनि था। बाक़ी सफ़ाई सुथराई तव्हांजे हथ में आहे, ॿाहिरियुनि शयुनि खां परे रहो त वधीक बहितर थींदो। सही। ऐं डॉक्टर साहब अॼुकल्ह ईअं नथो थिए, ॿार नंढड़ा ई आहिनि, मिसाल तौर ते 3 सालनि जो ॿार बि हाणे ॿाहिरियुनि जी शयूं थो खाए। फ्रेंच फ्राइज़ आहे जंहिंमें गिहु वराए अलाए केतिरो पुराणो इस्तेमालु थो कयो वञे, केतिरो कढ़ियल या पकल गिहु आहे। उन खां अलावा बि ॿाहिरियूं शयूं, बल्कि माउ पीउ जान छॾाइण जे लाइ अॼुकल्ह ॿार खे ॼाणी वाणी ॿाहिरियूं शयूं ॾेई था छॾनि। बसि ठीकु आहे, ॿारु ख़ुशि, असां ख़ुशि। बिल्कुलु अदी, इहा ई ॻाल्हि आहे त वरी मौज़ूअ खां हटी वेंदासीं त ॾिसो, जेका ॿार खे पहिरियां ई 3 साल चवां या 5 साल अमड़ जी हंज घुरिजे, अमड़ जी मोहबत घुरिजे, घर जो माहौल घुरिजे, असां उहो अॼुकल्ह डे केयर सेंटरनि ते असां ॿार खे मोकिले छॾियूं, यानी पंहिंजी ज़िम्मेवारी लाइ छॾीसीं त अमड़ सेटिस्फाई आहे त मुंहिंजो ॿारु वियो आहे। हाणे या प्ले
जेके ग्रुप्स आहिनि या प्ले होम्स आहिनि उन्हनि में दाख़िल था करायूं या स्कूल में था दाख़िल करायूं सही पोइ उते हुननि खे कहिड़ो पाणी थो मिले कहिड़ो मटीरियल थो मिले उन मां पोइ ॿिए बीमारियूं जनम वठनि थियूं त बहितर इहो आहे त अहिड़े ॿार खे पाण सां गॾु रखो ऐं ॿाहिरियूं शयूं न ॾियो ऐं जेके तव्हां ॿुधायूं त ॿाहिरियूं जेके जंक फूड्स आहिनि उहे कहिड़े तेल में पचनि थियूं पियूं कहिड़ियूं शयूं आहिनि का ख़बर कान्हे का मीडिया ॾेखारिया आहिनि त इहे चिप्स इहे पापड़ जेके आहिनि इहे प्लास्टिक में बि अचनि था इवन मैक्रोनीअ जी ॻाल्हियूं आयूं त उहे असां पंहिंजनि प्यारनि ॿारनि खे खारायूं था पिया त पोइ हुननि जो हाल छा थींदो ठीकु आहे सो हाणे असां पंहिंजे मौज़ूअ ते पिया अचूं त असां हाणे टेस्टियूं बि करियासीं पेट जे बारे में बि असां हुननि खे ॿुधायोसीं पर हाणे हिकिड़ो सुवालु कयो पहिरें भाउ त जी डॉक्टर साहब उन ते बि ॻाल्हाईंदासीं बट हिकिड़ी ॿी अधी लाइन ते मौजूदु आहे उन्हनि सां मुखातिब थियणु चाहींदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम शादी छा हाल आहे ठीकु आहे ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियो हा असां ख़ुशि आहियूं तव्हांखे पहिरियों शुक्रिया अदा कंदासीं तव्हां डॉक्टर साहब खे घुरायो आहे थैंक यू वॾी महिरबानी जो मां कॉल कई मां सारायो सलाम सिंध में त डॉक्टर साहब सां चवंदा छा चंड लॻी वेंदा आहिनि अच्छा माशाल्लाह तमामु सुठो ॿुधाईंदो डॉक्टर साहब शौक़ सां ॾिसंदा आहियूं प्रोग्राम महिरबानी जी महिरबानी तव्हां आवाज़ पसंदि था कयो अतीअ जा हर शो तव्हां पसंदि था कयो ऐं तव्हां मुंहिंजो बि शो पसंदि था कयो महिरबानी थैंक यू कुझु पुछणु चाहींदो सवाल पुछणो हेलो हेलो अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब वालेकुम सलाम जी अदी सवाल पुछो डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी असां लाइ आहियो सिंध टीवी ते जी जी सर मूंखे सवाल करिणो आहे तव्हां खां हिकिड़ो जी जी ॿुधायो थी सवाल तव्हांजी टीबी ते ॻाल्हायो था त जीअं टीबी जेको आहे जेको असां ॿाहिरां मिल्क वठूं था छा उनमें उहो बैक्टीरिया हूंदो आहे माइक्रोबैक्टीरियम जी जी त जेको असां मिल्क बॉइल कयूं था त पोइ असांखे इन अगरि बॉइल न बि कयूं त कोई नुक़सान त कोन्हे अच्छा खीर के बॉयल छाजे करे खीर में बैक्टीरिया डिफरेंट टाइप्स तमाम सुठो सवाल कयो सो जेकॾहिं बॉयल कजे न कजे त छा असर थी सके थो वरी महिरबानी अदीअ मां कॉल कई अवांजे सवाल जो जवाब ॾींदा जी डॉक्टर महिरबानी ॿारनि खे बि तमामु सुठो सवाल कयो अथई त जेकॾहिं ॿाहिराड़ियुनि में माल जो खीर पहिरियों थो वञे त छा उनखे बि उॿारियो अदी ॾिसो न अॼुकल्ह तहक़ीक़ात सुठी अची वई आहे त जानवरनि में बि टीबी आहे जानवरनि में बि टीबी थिए थी पई ऐं ख़ासि तौर ते जेके मैमल्स आहिनि जेके असांखे खीर ॾियनि था पिया उन्हनि में वधीक ॾिठो वियो आहे त बहितर इहो थींदो त उन खीर खे असां उॿारे पाण पोइ ॿारड़े खे पहिरियों थधो करे त उहो उन माइक्रोबैक्टीरियम जेको तव्हां नालो वरितो इहो जरासीम जेको मेन आहे हिकिड़ो कल्पर्ट आहे जंहिंजे करे टीबी थिए थी पई त उन ते कंट्रोल थींदो छो जो जेकॾहिं जेको खीर माल मां अचे थो उहो डायरेक्ट न पियारिजे त बहितर आहे इन खे उॿारियो त वधीक बहितर आहे ठीकु डॉक्टर साहब तमामु सुठी ॻाल्हि आहे हिन सां गॾु ब्रेक जो टाइम आहे सो ब्रेक न वधंदासीं व्यूअर्स ऐं ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोली सिलसिले खे असां कंटिन्यू कंदासीं सो हिकु मिंट जे लाइ बि हेॾे होॾे न वञूं छा करे जो इलाही इंफॉर्मेटिव प्रोग्राम आहे ऐं अव्हां जे लाइ हीउ प्रोग्राम कयूं पिया वधूं था ब्रेक ॾांहुं मिलूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूअर्स ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं अव्हांखे भली कार छॾंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल हले पई असांजे मुदे जे बुखार जे हवाले सां ऐं इन खां पहिरियों असां कवर कयो हिकिड़े बहितरीनु मौज़ू खे जेको हुयो टीबी ऐं टीबीअ जे हवाले सां ईअं चइजे त वॾे खां वॾी नंढे खां नंढी बारीकी अव्हां ताईं पहुचाई अव्हांखे ॿुधाई ऐं यकीनन इहे सभई शयूं अव्हां सभिनी जे लाइ तमामु घणियूं मुफ़ीद आहिनि हाणे अहम मौज़ू आहे ॿियो इन करे जो अॼुकल्ह ॿारनि में या इवन वॾनि में बि मुदे जो बुखार जंहिंखे असां टाइफाइड बि चऊं था ऐं मुख़्तलिफ़ अञा बि नाला आहिनि जेके डॉक्टर साहब आगाज़ में ॿुधाए चुका आहिनि वक़्तु महदूद आहे इन करे असां वापसि कोन वेंदासीं हाणे अॻिते ई वधंदासीं यकीनन मौज़ू खे अॻिते कंटिन्यू कंदासीं जी डॉक्टर साहब सो अलामतुनि जी ॻाल्हि पई हले त मुदे जो बुखार जेकॾहिं कंहिंखे थिए थो त हुनजूं अलामतूं छा आहिनि ट्रीटमेंट छा आहे जी हाणे बुखार थिए छो थो कुझु मुख़्तसर हुन ते ॻाल्हायोसीं त जेके ॿाहिरियूं शयूं वठूं था पिया या ॿारड़ा जेके खाइनि था पिया ऐं उन्हनि मां थियनि थियूं पियूं त बहितर इहो आहे त जेको ॿारड़ो स्कूल वञे थो पियो त उन खे अमड़ घर जूं शयूं ठाहे ॾिए या कोई फल फ्रूट ॾिए को बिस्किट ॾियो पर उन खे को जूस वग़ैरह न ॾियो इहे चिप्स स्लेंटी पापड़ इहे न ॾियो त बहितर आहे त उहो ॿारड़ो तव्हांजो इन्हनि बीमारियुनि खां बचंदो नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त पाणी बि पंहिंजे घरों खयूं वञे छो नंढी बाटल हूंदी उहो पाणी उॿारियल हुजे ऐं उहो तव्हां राति जो फ्रिज में रखो फ्रिज जे करे न आहे का ॿहिराड़ीअ में त परवाह न आहे पर उहो तव्हां पाणी सुबुह जो ताज़ो पाणी जेकॾहिं ॻोठनि में हैंड पंप आहिनि त उहो ॾियो ऐं उहो पाण सां खणी वञे त बहितर आहे
स्कूलनि में जेको कूलरनि में पाणी भरे रखनि था पिया उहो पाणी रोज़ाना कोन था मटाइनि पिया, चेंज कोन था कनि पिया, उहो ई पाणी आहे ऐं उन खे मथां रिफिल कयो थो वञे, ॿियो पाणी विधो थो वञे। कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे त उहे ॿार लापित कहिड़ा कूलर जे टोंटीअ मां पाणी कोन भरींदा, उहे मथां ढकणो खोले उन में हथु विझनि था पिया। पोइ ॿार आहिनि, कंहिं बेंच ते हथु हुयो, कंहिं किथे हथु लॻो, उहे ॿारनि जा जेके हथनि में जरासीम आहिनि उहे बि उन्हनि पाणीअ में आहिनि। पोइ कंटामिनेशन इन शयुनि जे करे बि असांजो मुदे जो बुखार थी सघे थो। हाणे मुदे जे बुखार में सभ खां पहिरीं छा थींदो त हल्को बुखार ईंदो, पहिरियों ई ॿ ॾींहं हल्को बुखार रहंदो, बदन में भाञोड़ हूंदी, सूर थींदो। ॿार जेकॾहिं वॾड़ो आहे त उहो पंहिंजे अभियम खे चवंदो मां बुखार बि थिए थो पर मुंहिंजे सूर ॾाढो आहे, कॾहिं ॿुधाईंदो छातीअ में सूरु आहे, कॾहिं चवंदो ॼंघुनि में सूरु आहे, त उहो उन खे सही तरीक़े सां डिफाइन करे न सघंदो। त जेकॾहिं ॿार खे 2 खां 3 ॾींहंनि जे अंदरि बुखार आहे त कंहिं सुठे डॉक्टर वटि वञो त उन जी टेस्ट करायो। साॻियो ई पहिरें वांगुरु मां ॿुधाईंदुमि त हिकिड़ी CBC ऐं ॿियो ब्लड कल्चर करायो। असां जंहिं खिते में रहूं था, जंहिं इलाइक़नि में रहूं था, मां त इहो ॿुधायांसि पूरो पाकिस्तान डिक्लेयर आहे त असां एंडेमिक एरियाज़ में आहियूं, यानी असां वटि मलेरिया कॉमन आहे। ईअं न आहे त कंहिं ज़ोन में मलेरिया आहे वधीक आहे, हेॾे घटि आहे, मलेरिया असां वटि आहे, कॉमन आहे। ज़्यादा मलेरिया जेका ख़तरनाक आहे सा असां वटि बलोचिस्तान खां अचे थी पई, जंहिंजा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। त जेकॾहिं असां पुछंदा आहियूं त बलोचिस्तान खां आयो आहे त असांजे ज़हन में उहो हूंदो आहे त इहा सिर्फ़ु टाइफाइड न आहे पर थी सघे थो त मलेरिया जो हिकिड़ो क़िस्म हुजे। मलेरिया जेका बलोचिस्तान खां ट्रेवल करे अचनि था, घुमी फिरी अचनि था, रिश्तेदार अचनि था पिया, त उहे जरासीम जेके खणी था अचनि त ॿियनि ॾे बि मुंतक़िल कनि था। मलेरिया में मां वधीक न वेंदुसि पर इन सां गॾोगॾु असां MP ज़रूरु कराईंदासीं, छो जो असां 3 शयूं ॾसियूंसीं त जेकॾहिं 3 ॾींहंनि खां वधीक बुखार आहे, CBC, सीने जो एक्सरे ऐं मलेरिया जो टेस्ट ऐं ब्लड कल्चर मोकिलायो। अॼुकल्ह हिकिड़ो तमामु फास्ट तरीक़ो अची वियो आहे त टाइफाइड डॉट टेस्ट कराए थो वञे, जंहिंजी का सिग्निफिकेंस कान्हे का। विडाल टेस्ट अञा ॿाहिरां में थियनि था पिया पर विडाल टेस्ट जी बि उहा हाणे सिग्निफिकेंस अहमियत न रही आहे। तंहिंजे करे हिकिड़ो गोल्ड स्टैंडर्ड जेका टेस्ट आहे जंहिंमें तशख़ीस थींदी त हिनखे टाइफाइड आहे या न, उहो ब्लड कल्चर आहे, यानी रत जे चकासमाई। जेकॾहिं ब्लड कल्चर पॉज़िटिव अची वियो, उन में सल्मोनेला टाइफी अची वियो त सल्मोनेला टाइफी जो इलाजु जेकॾहिं ॿार ज़्यादा सिक आहे त असां 10 ॾींहंनि खां 14 ॾींहं ॾेई सघूं था। अक्सर इहो थींदो आहे जीअं तव्हां असां पहिरें ॻाल्हायोसीं त ॿार 2 ॾींहंनि में बुखार त ख़तमु थींदो, 3 ॾींहंनि में ॿार घुमंदो खेॾंदो डुकंदो त चवंदासीं दवा जी ज़रूरत ई न आहे, पर न, उहो जरासीम जेको सल्मोनेला टाइफी आहे उहो जेकॾहिं जिस्म जे अंदरि रहियो त उहो रेज़िस्टेंट पैदा कंदो, छो जो वक़्ती तौर ते त हू कमज़ोर थियो। असल ॻाल्हि इहा आहे त हीअ हिकिड़ी दवाऊं बि हिकिड़ा हथियार आहिनि जेका असां इस्तेमालु था कयूं, त जेकॾहिं उहो वञी उन जरासीम खे ख़तमु करण लाइ पहुतो ऐं हुनखे वञी कमज़ोर कयईं, सुस्तु कयईं, ॿार बहितरु थियणु लॻो, पर इलाजु छॾे ॾिनोसीं त उन ॿार में उहे जरासीम वरी नमूदार थींदा। पोइ इहो चवंदासीं भई गुज़िरियल 10 ॾींहंनि में असां इलाजु करायोसीं त ॿारु ठीकु हुयो, हाणे वरी बुखार थी पियो आहे। उन जो सबबु इहो हो त असां हुनखे सही तरीक़े सां इलाजु कोन कयोसीं। टाइफाइड 10 ॾींहंनि खां घटि त को इलाजु ई कोन्हे हुनजो, कॾहिं बि इहो यादि रखिजो। उन में चाहे बुखार हुजे ऐं जेका एंटीबायोटिक जेको पाउडर या शरबत आहिनि जेको डॉक्टर तजवीज़ करे, ॿारनि में इहो मां ज़रूरु चवंदुसि त महिरबानी करे ॿारनि जे डॉक्टर सां लविचड़ में अचो ऐं उहो ॿारनि जो डॉक्टर पहिरीं उन ॿार जो वज़न करे, छो जो टाइफाइड में जेको इलाजु रखंदासीं 10 ॾींहंनि जे लाइ उहो वज़न जे हिसाब सां। आम जेको पाउडर जेको अॼुकल्ह हलनि था पिया, जेकॾहिं एमॉक्सिसिलिन ग्रुप आहे या सेफिक्सिम ग्रुप जाम हले थो पियो, सेफिक्सिम ग्रुप जो रिज़ल्ट सुठो आहे, त असां हूअं त असां 10 mg सां ॾींदा आहियूं सेफिक्सिम ग्रुप, पर असां 20 mg पर kg पर डोज़ बि जेकॾहिं असां ॾियूं उन ॿार खे डिवाइड करे सुबुह ऐं शाम 10 ॾींहंनि जे लाइ, ॾिसो आसानु आहे। हिकिड़ो त पैरासिटामोल बुखार जो शरबत हुनखे ॾिनोसीं ऐं ॿियो हिनखे सेफिक्सिम ग्रुप जेको ॾिनोसीं सुबुह शाम, ऐं 10 ॾींहंनि जे लाइ जेकॾहिं अमड़ जेका घर धयाणी आहे तवजो ॾींदी त उन जो आईंदह ॿारड़ो इन बीमारी खां बची सघे थो। हाणे टाइफाइड में तव्हां यादि रखियो त असां तव्हांखे अलामतूं ॿुधायूंसीं, सोर्स ऑफ इन्फेक्शन किथां इहो फैलिजे थो, उन्हनि शयुनि खां परे पंहिंजे बचे खे रखो। टियों आख़िर में इलाज ते आयासीं त जेकॾहिं इलाजु हुनजो सही तरीक़े सां हूंदो,
ऐं प्रॉपर सां हूंदो त उहो ॿारु कॾहिं बि बिगड़जंदो न। पर जेकॾहिं असां टाइफाइड जो इलाजु सही न करायोसीं त उनजूं कॉम्प्लिकेशन तमामु ख़तरनाक आहिनि। ख़तरनाक बि। ऐं ॿी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब त अॼुकल्ह हर घर में फिल्टर थी वियो आहे ऐं माण्हू सम्झनि था त फिल्टर बिल्कुलु हिकिड़ो सेफ तरीक़ो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त फिल्टर बि हाणे एतिरो सेफ कोन आहे। सही आहे, अव्हां जे पाणी खे कुझु हद ताईं साफ़ करे थो, पर कुझु जर्म्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके अव्हां जो फिल्टर उनखे प्रॉपर तरीक़े सां साफ़ नथो करे, पाणी मां नथो कढे। अव्हां वरी बि पाणी खे थोरो उबारको ॾेई ट्राढ़े चङे नमूने उनखे छाणे करे अव्हां कूलर में विझी छॾियो, उन खां पोइ अव्हां बॉटल्स भरियो त तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे। त फिल्टर बि आहे, उनजे बावजूदि पाणी उबारियो। ठीकु आहे, ॾिसूं था त लाइन ते केरु आहे मौजूदु। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अदी, खुश आमदी, सलाम सिंध में। वालेकुम सलाम अदी, खुश आहीं खेरा? जी जी बिल्कुलु। अदी केरु पियो ॻाल्हायो? अदी मां शाइस्ता थी ॻाल्हायां। जी अदी, छा सवाल आहे, छा थियूं पुछणु चाहियो? अदा असां डॉक्टर सां पुछंदासीं। जी जी। त मुंहिंजी माउ खे मादे जी तकलीफ़ आहे न। अच्छा। उन जो पुछंदासीं। ॿियो मुंहिंजी भेण खे आहे ॾंड थोरी। ही मुंहिंजे ख़्याल में जवाब अदी तव्हांखे ॾियूं था। तव्हांखे मादे जे लाइ थोरो ॿुधायूं था। हाणे अदीअ जेको असां वटि प्रोग्राम रखियो आहे ॿारनि जे डॉक्टर खे घुराए थियो, असां ॻाल्हायूं था ॿारनि ते। पर हाणे तव्हांजा ॿ मसइला आहिनि, हिकिड़ो त मादे जो, ॿियो तव्हांजी भेण खे आहे ॾंड। ईअं था चओ न थी? ठीक है। सो जवाब ॾियूं था। सब खां पहिरियों त वॾी महिरबानी लख थोरा अव्हां कॉल कई। कोशिशि कंदासीं त इन्हनि टॉपिक्स खे असां अलॻि डिस्कस कयूं, छाकाणि करे जो मादे जा इन्फेक्शन्स ऐं मादे जूं जेके बीमारियूं आहिनि उहे बि हिकिड़ो वॾो चैप्टर आहे। इन जो ख़ुलासो करण बि इलाही ज़रूरी आहे। त इनशाला हिकिड़ो स्पेशल प्रोग्राम कंदासीं। फ़िलहाल असांजी ॻाल्हि ॿोल हले पई ॿारनि जे हवाले सां, त ॿारनि में जेके बीमारियूं आहिनि उहे कीअं अॻिते वधनि थियूं, कीअं कंट्रोल करे सघिजे थो, माउ पीउ खे छा करणु खपे। छाकाणि करे डॉक्टर साहिबु स्पेशलिस्ट आहिनि चाइल्ड, ठीकु आहे, ॿारनि जा स्पेशल डॉक्टर आहिनि। इन लिहाज़ सां अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो ॿारनि जे हवाले सां आहे। बहरहाल अव्हां सवाल कयो आहे त डॉक्टर साहिबु जेका नॉलेज हुजे हिन हवाले सां अव्हां जेकॾहिं शेयर करणु चाहियो त अव्हांजी मर्ज़ी आहे। सभु थी वियो। अदी हाणे अदीअ खे मायूस न कयूं, छो जो सलामी सिंध में आई आहे त असांजी भेण आहे, असां उन्हनि खे मायूस न कंदासीं। भेण तव्हां सभ खां पहिरीं त पंहिंजे ग़िज़ा ते कंट्रोल कयो, खाइण पीअण जी शयुनि ते। कुझु मुख़्तसिर शयूं आहिनि जेके तव्हां आर्ज़ी तौर ते बंदि कयो, जंहिंमें बादी शयूं। मां सभ खां पहिरीं चवंदुमि चणनि जी दाल, छोला ऐं ॿाहिरियां पराठा ऐं चांहि तेज़ पतीअ वारी न पियो, इहे तव्हां छॾे ॾियो। यानी चणनि जी दाल, छोला, पराठा ऐं तेज़ पती वारी चांहि, 4 शयूं छॾे ॾियो त तव्हां काफ़ी तव्हांजो बहितर हूंदो। छो जो इन्हनि शयुनि जे वठण सां या कॾहिं कॾहिं गोभी खाऊं था त इन्हनि जे या जेको मादे जो सूरु आहे वधी थो वञे। त मादे जो इलाजु बि तमामु आसानु आहे। मादे जे इलाज लाइ तव्हां जेकॾहिं टेस्ट करायो सभ खां पहिरियों त अल्ट्रासाउंड करायो पेट जो। त ईअं त न आहे त सिर्फ़ु मादे जो सूरु तव्हां सम्झी वेठा वञो पर अंदरि का पिते में पथरी हुजे। जेकॾहिं कोलीलिथियासिस हूंदा आहिनि, पिते में पथरी हूंदी त उन जो सूरु ईअं ई पवंदो आहे। त अल्ट्रासाउंड मां असांखे ख़बर पइजी वेंदी। ॿियो एंटाई एश पाइलोरी या ब्लड में करायो या पायखाने में टेस्ट करायो। उन जी जेकॾहिं रिज़ल्ट अची वञे त पोइ 6 हफ़्ता पंहिंजो इलाजु करायो त तव्हांजो मादो बहितर थी वेंदो। ऐं मुख़्तसिर ॿियो ॾंड जे लाइ इहो आहे त कंहिं सुठे चमड़ी वारे सां राब्ते में अचो, मां ऑइंटमेंट कढी ॿुधायां त तव्हां बहितर थी वेंदो। महिरबानी अदी। तमामु सुठो जवाबु। ऐं उहा ई ॻाल्हि आहे मादे जा जेतिरा प्रॉब्लम्स थियनि था यकीनन पहिरियों जेको ईअं चइजे त कारण आहे उहा आहे अव्हांजी डाइट। लेकिन डाइट खे अव्हां भले ॿार हुजनि या वॾा हुजनि, डाइट कंट्रोल में आहे त पोइ मादे जा इन्फेक्शन्स कम अज़ कम माण्हुनि खे एतिरा नथा थियनि। अॼुकल्ह इहो आहे डॉक्टर साहिबु, ॿार हुजनि या वॾा हुजनि, तरियलूं शयूं एतिरियूं आहिनि, लिक्विड शयूं कोन आहिनि ऐं यकीनन असां ड्राई शयूं वधीक पिया इस्तेमालु कयूं। त मादे खे बि यकीनन किथे न किथे का अहिड़ी शइ खपे जो प्रॉपर डाइजेस्ट करे सघे शयुनि खे। सो मेन इशू आहे डाइट जो। जी डॉक्टर साहिबु, ऐं हिकिड़ी ऑफियर बि कॉल आई हुई त अॼुकल्ह ॿारनि में झटके जी बीमारी, जंहिं ऑफियर हिकिड़े अधे मुंहिंजे ख़्याल में कॉल कई हुई ऐं चयो त ॿारड़ी बेहोश थी वञे, 9 सालनि जी आहे या 9 महीननि जी। ऐं मां हुन खां कुझु सवाल बि कया त ऐं इहा बीमारी बि अॼुकल्ह काफ़ी कॉमन थी वई आहे। अदी इहा बीमारी इन करे कॉमन थी वई आहे जो जे चऊं त असां वटि तालीम जो फ़िक़दान आहे। असां इन हिकिड़ो प्रोग्राम करे सघिया आहियूं त जेकॾहिं हिकिड़ो ॿारड़ो ॼमे थो पियो ऐं उन वक़्त में ॼमण जे वक़्तु, इहो हिकिड़ो अहम हिकिड़ो पीरियड आहे त जेकॾहिं सुठी डॉक्टर हुजे, पढ़ियल लिखियल हुजे त उहा वक़्तु सिर्फ़ु वालदेन खे
आगाही ॾींदी रहे त तव्हांजे ॿार में ही मसइला थी सघनि था पिया ऐं तव्हांजो ॿारनि जो डॉक्टर मौजूदु हुजे। शहरनि जे सेटअप में हाणे ईअं थी वियो आहे जिते असां रहूं था पिया, अने असांजे सिविल हॉस्पिटल में जेको गाइनी वार्ड आहे त जॾहिं को बि बेबी डिलीवरी थींदो आहे त उहो असांखे कॉल ॾींदा आहिनि त असांजो हिकिड़ो ॿारनि जो डॉक्टर उते मौजूदु हूंदो आहे त अलाह न करे को ॿार खे प्रॉब्लम हुजे त फौरी तौर ते हैंडल कयो वञे त जे इन्हनि कॉम्प्लिकेशन खां बची सघे जेके इन्हनि ॿार में अचनि थियूं। छो जो हाणे हिन ॿारड़े में थी सघे थो त पैदाइश वक़्त में हीउ ॿारड़ो देरि सां रुनो हुजे, माना हिन जे दिमाग़ खे ऑक्सीजन न मिली हुजे, फिफड़नि खे न मिली हुजे त हाइपोक्सिया जो मक़सदु ई इहो हूंदो आहे त फिफड़ खे ऑक्सीजन न मिले, फिफड़ एक्सपेंड न थियनि, खुलनि न। इस्केमिक HIE था चओ न, इस्केमिक जो मक़सदु आहे त जेके दिमाग़ जा जेके असांजा सेल्स आहिनि टिशू उन्हनि ताईं उहा ऑक्सीजन न पहुचे। पोइ नतीजो छा निकिरंदो त उहो ॿार खे झटका अचनि था पिया। झटका ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ो बुखार सां था अचनि ऐं ॿियो बुखार खां बग़ैर। हा, हाणे झटके में जेकॾहिं बुखार सां अचे थो त माना इहे इन्फेक्शन आहिनि, माना जरासीम वारा आहिनि, पर जेकॾहिं बुखार खां बग़ैर झटको आहे त माना मेटाबॉलिक ॿिए पासे हलिया वेंदा आहियूं। त उहो बि कंहिं सुठे डॉक्टर सां राब्ते में अचनि। मूंखे ख़बर न आहे तव्हांजे प्रोग्राम में ठीकु आहे, थोरो रोकियो आमिर भाई बि रोकी वेठा आहियो। आमिर साहब खे असां चयो त कचहरी इलाही सुठी पई हले, सो इंतज़ार कयो, आख़िर में मां ॿुधंदासीं त जे कचहरी ऐं जेका इंफॉर्मेशन असां पहुचायूं पिया व्यूअर्स ताईं उहा पहुचायूं। हाणे झटको जेको उन 9 महीननि जे ॿार खे आहे, जेकॾहिं पहिरियों झटको जेकॾहिं इहे पैदाइशी उन भाउ जे ॿारड़े में मसइला आहिनि त पोइ माना इहो ॿारड़ो CP चाइल्ड थी सघे थो, सेरिब्रल पैल्सी या मेंटली रिटार्डेशन। हिकु ॿियो बि मूंखे यादि अची वियो त हिकिड़ी अदीअ सुवालु कयो त ॿार असां कीअं सम्झूं त इहो ॿारु नॉर्मल आहे, मूंखे यादि अची वञे ते त उनखे ठीकु अदी। हाणे मां भावुक जो बि जवाबु इन में आहे, तव्हांजो बि। जेकॾहिं ॿारड़ो ॼमियो ऐं ॼमण शर्त ॿारड़ो रुनो, यानी ॿारु रोए, असां चवंदा ॿारु किराए करे रोए, किराए करण सां छो जो ज़ोर थो ॿारु लॻाए त हिकिड़ो कुदरती फेनामेन आहे त उन में ऑक्सीजन सॼी पेनिट्रेशन थिए थी, सॼी बॉडीअ खे मिले थी पई। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त पैदाइश थियण खां पोइ ॿार जी नेग्लिजेंशन न, छो जो असां जेकॾहिं ॿहिराणियुनि जो मां सेटअप ॾिठो आहे या ॿुधो आहे त उते हो ॿियनि ॻाल्हियुनि में लॻी थी पियूं वञनि, पर उन ॿार खे न कंहिं ख़ुश्क कपिड़े सां साफ़ु कयो थो वञे, छो जो उन हथ में ॿारड़े खे ॿाहिरीं दुनिया में अचे थो, अंदरि हुनखे कुदरत पंहिंजो हिकिड़ो एटमॉस्फेयर ॾिनो आहे, पंहिंजी गर्मी जो जी जी ॿाहिरि अचे थो त हुनखे चाहे हे एटमॉस्फेयर ॿियो थो लॻे त हुनखे सर्दी लॻंदी। तंहिंजे करे हिकिड़ो ख़ुश्क कपिड़ो हुजे, मीकोनियम हिकिड़ो स्टेंट जेकॾहिं ॿार खे लॻल आहिनि त उहो ख़ुश्क कजे। हाणे जेकॾहिं मीकोनियम स्टेंट ॿार खे आहे, मीकोनियम स्टेंट छा आहे त न हुनजा ॾिसो त पीला त न आहिनि, दुन ते हुनखे पीलाण घणी त न आहे, या बॉडीअ ते पीलाण नज़र अचनि, माना या मीकोनियम स्टेंट। मीकोनियम खे ॿियनि लफ़्ज़नि में असां पोटी बि चई सघूं था। हाणे जेकॾहिं इहो ॿारड़ो रिस्की ॼमियो, जेकॾहिं सुठी डॉक्टर हुजे हा त में इतलाउ करे न त ॿार में हे मसइला आहिनि, तंहिंजे करे ॿारनि जो डॉक्टर मौजूदु हुजे त ॿारनि जो डॉक्टर छा कंदो, जेकॾहिं मीकोनियम स्टेंट सां ॿारड़ो ॼमे थो पियो त उहो हिकिड़ो तमामु सॉफ्ट हिकिड़ो सक्शनर थींदो आहे, उन सां सक्शन कंदो त जेका गले में उहा मीकोनियम स्टेंट्स आहिनि उहे ॿाहिरि निकिरी ईंदा त ॿार खे साह खणण में तकलीफ़ न थींदी। छो जो जॾहिं उहो ॿाहिरि ॿारु आयो ऐं उहे फासी पिया, अंदरि हलिया विया त पोइ नमूना थी सघे थी पई। ठीकु आहे, नमूना जे करे उन फासण जे करे ॿार खे झटका बि अची सघनि था। ॾिसो न असां केतिरनि कॉम्प्लिकेशन खां बचाए सघूं था सिर्फ़ु तवजह जे करे। हाणे उन खां स्टेज खां अॻिते जेकॾहिं ॿारु हलियो ऐं उहो असां हुनखे साफ़ु कयोसीं, ख़ुश्क रखियोसीं, ॿार खे उहो पंहिंजे अमड़ जे सीने सां लॻायोसीं, छो जो अधु कलाक जे अंदरि अमड़ जो खीरु पीअणु ज़रूरी आहे। इहो ज़रूरी न आहे त को ॿार जो C सेक्शन थियो आहे, एमरजेंसी थियो आहे या नॉर्मल डिलीवरी आहे 2 कलाकनि खां पोइ 4 कलाकनि खां पोइ न। तव्हां महिरबानी करे उन ॿार खे अधु कलाक जे अंदरि लॻायो। जेकॾहिं न लॻाईंदासीं त उन जा इहे सबब आहिनि त शुगर लेवल घटिबी, शुगर लेवल घटिबी त झटको अची सघे थो। डॉक्टर साहब इन ई मौज़ू खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर ब्रेक जो टाइम आहे सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। जी व्यूअर्स, ऐं ब्रेक खां पोइ असां इन ई मौज़ू खे अॻिते कंटिन्यू कंदासीं ऐं डिटेल में कोशिशि कंदासीं त ॻाल्हि ॿोल कयूं। सो वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं, मिलूं था ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सलाम से। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम से, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम से, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम से, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम से।
जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई ब्रेक खां पोइ अमांजे ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं ॻाल्हि ॿोल हले पई ॿारनि जे हवाले सां ऐं ऑफियर बि असांजी इन ई हवाले सां कम्युनिकेशन जारी आहे त अक्सर असां वटि ईअं थींदो आहे जे ॿारनि जी ॻाल्हि पई थिए त जॾहिं बेबी हिकिड़ो डिलीवर थिए थो इन नई दुनिया में अचे थो त यकीनन उनजे लाइ हवा खां वठी हर शइ उनजे लाइ चेंज आहे अजीब आहे अलॻि आहे ऐं माउ जे जॾहिं हू पेट में आहे त यकीनन कुदरती तौर ते उनखे हिकिड़ी प्रोटेक्शन मिले थी उन खां पोइ अक्सर छा थींदो आहे त जेकॾहिं पुटु ॼाओ आहे त असांजूं अधूं भेनरूं मुबारकुनि में लॻी वेंदियूं आहिनि ॿारु वीचारो उते ई निगलेक्ट थींदो आहे जेकॾहिं धीउ आहे अधी धीउ ॼाई अथई हाणे वठी तुंहिंजी थी त इन हवाले सां यकीनन उहो ॿारु निगलेक्ट थिए थो ऐं उनजे हवाले सां असां ॿार जी उहा जेके शुरूआती जेके तदबीरूं आहिनि ॿार जे लाइ करणु खपनि जे ॿारु महफ़ूज़ हुजे या चेक कजे त ठीकु आहे या न आहे त उहे नथियूं थी सघनि ख़ैर ॾिसो था त लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी दी केरु पियो ॻाल्हायो थोरो तेज़ आवाज़ में ॻाल्हाईंदो प्लीज़ जी मां एनी ॻाल्हायां पई हैदराबाद खां जी अदी छा थियो पुछणु चाहियो छा सवाल आहे मुंहिंजो जी मूंखे डॉक्टर खां हिकिड़ो क्वेश्चन पुछिणो आहे मुंहिंजी नंढड़ी आहे माशाल्लाह 4 सालनि जी आहे बट अक्सर ही पेट जे सूर जो मूंखे चवंदी आहे उनखे पेट में कीड़ा बि आहिनि ऐं उनजे लाइ जेका मेडिकल जी दवा आहे उहा हर ॿ महीननि खां पोइ ॾींदी आहियां पर उनजे बावजूद मतिलबु उनखे इहो ई हूंदो आहे मामा पेट में सूर आहे तो डॉक्टर का थोड़ा मशवरो करणो हो त छाजे करे पेट में ॿार खे सूर थिए थो कहिड़ा रीज़न आहिनि ऐं प्लीज़ मूंखे ऑनियर जवाब ॾियो छो मोटे में लाइट न आहे ठीकु आहे दी अव्हांखे असां जवाब ॾियूं था जी डॉक्टर साहब सवाल हुयुसि त पेट में कीड़ा था थियनि पेट में कीड़ा आहिनि ऐं दवाऊं बि डॉक्टर ॾियनि था उन खां पोइ वरी साॻी शिकायत रिपीट पई भेण इन लाइ इहो बहितर थींदो त तव्हां सभ खां पहिरियों त ॿारड़े जा नह हर हफ़्ते में लाहियो छो जो नहनि में उन्हनि जरासीमनि जा अंडा फासनि था पोइ जॾहिं ॿारड़ो मानी थो खाए या उहो ॿारड़ो वात में आङुरियूं विझे थो पियो कंहिं बि शइ जे करे ॾिसंदा आहियो अक्सर आहे त उहे अंडा या उहे जरासीम अंदरि थियनि था पिया पोइ इहो बार बार थिए थो नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त ॿारड़े खे पाणी उॿारे ॾियो कचो पाणी कॾहिं बि न ॾियो चाहे छो न मिनरल्स वाटर्स जेके बि बॉटल्स आहिनि असां इहो ख़ुशि न थियूं त असां मिनरल वाटर पियारियोसीं पर न उन खे बि उॿारियो अॼुकल्ह जाली थी विया आहिनि का ख़बर न आहे त उन प्लास्टिक जे बोतल में उहो पाणी केतिरे अरसे खां वठी महफ़ूज़ आहे उन में फंगस बि लॻी सघे थो पियो इन्फेक्टेड बि थी सघे थो पियो तंहिंजे करे बहितर आहे त उन पाणीअ खे बि उॿारियो हाणे हे तव्हांखे बचाव जा तरीक़ा थो ॿुधायां छो जो तव्हां मजबूर हुयो तव्हांजे आवाज़ में महसूसु पिए थो त इहो बार बार छो था थियनि पिया नंबर 3 ॻाल्हि त जेका बि शइ ॾियो त उहा प्रॉपर कुकिंग हुजे पकल हुजे कची शइ न ॾियो उॿारे शइ रुॻो हुनखे न ॾियो इनखे पचाए शयूं ॾियो चङे नमूने सां उहो ॿारु खाए का बासी शइ रखियल शइ फ्रिज जी शइ पाटड़े हेठों रखियल शइ वरी कढी उहा खारायो न हुनखे ताज़ी शइ ठाहे ॾियो आख़िर में मां एतिरो चवंदुसि त जेकॾहिं स्कूल बि वञे थो ॿारड़ो त पंहिंजे घर जूं शयूं ॾियो ऐं घर में जेकॾहिं उहो ॿारड़ो आहे त पेर उघाड़ा करे न घुमे छो जो के पेट जा जरासीम अहिड़ा आहिनि जेके पेरनि में लॻनि था पेरनि में लॻनि था असांजी चमड़ीअ में कुदरत बेशुमार सोराख़ रखिया आहिनि उन्हनि जे ज़रिए उहो जरासीम अंदरि वञे थो पियो उहो खून में शामिलु थी करे पेट ताईं पहुचे थो पियो जंहिंजे करे पेट जा कीड़ा बार बार थियनि था उहो कीड़ो अंदरि वञी सिर्फ़ु हिकिड़ो कीड़ो न आहे पर कई कीड़ा पैदा करे थो पंहिंजा अंडा ॾिए थो पंहिंजा बचा पैदा करे थो पियो त सभ खां पहिरीं त तव्हां इन जो बि पेट जे लाइ अल्ट्रासाउंड करायो हिकिड़ो ऐं ॿियो पायखाने जो टेस्ट करायो S2DR उन में ख़बर पइजी वेंदी त ही कहिड़े क़िस्म जा आहिनि त उन जो इलाजु पोइ आसानु आहे ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त हर 4 महीननि खां पोइ तव्हां 2 महीननि खां पोइ था ॾियो पर न हर 4 महीननि खां पोइ इहो डोज़ तव्हां रिपीट कयो पर जेकॾहिं मुस्तक़िल आहिनि त तव्हां उन खे हर हफ़्ते में हिकिड़ो डोज़ ॾियो 4 हफ़्तनि ताईं यानी 1 महीने ताईं हर हफ़्ते में डोज़ पिया सदी वॾी महिरबानी मां कॉल कई उमेद आहे त मुंहिंजो जवाबु अव्हांखे मिली वियो हूंदो ऐं डॉक्टर साहब वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो अॼु के प्रोग्राम इलाही घणी मुफ़ीद कचहरी रही जंहिंजे लाइ यकीनन अव्हांजा थोराइता आहियूं जो सॾ ते जी चयो आख़िर में को पैगाम ॾियणु चाहींदो व्यूअर्स खे जेके ॾिसनि पिया हिन महिरबानी जो तव्हां मौक़ो ॾिनो जो मां आम हिकिड़ो मैसेज पहुचाए सघियो आहियां ऐं तव्हांजे प्रोग्रामनि जे तवसल सां ई पंहिंजे मारवड़नि जी पंहिंजनि भाउरनि भेनरुनि जी ख़िदमत कयां पियो ऐं कंदो रहंदुसि इंशाअल्लाह ताला मां एतिरो चवंदुसि त जेके असांजा मतिलबु वस वारा माण्हू आहिनि उन में गवर्नमेंट जा हुजनि चाहे नॉन गवर्नमेंट हुजनि उहे पंहिंजनि इलाइक़नि में स्कूलनि ते तवजो ॾियनि ऐं बुनियादी जेके सिहत जा मर्कज़ आहिनि उन्हनि ते तवजो ॾियनि ॿ शयूं असां वटि उतां ओरिजिनेट थियूं थियनि पियूं निकिरनि थियूं हिकिड़ो त जंहिं स्कूल मां उहो ॿारड़ो निकिरे उहो सुठो पढ़ी निकिरे छो जो ज़रूरी न आहे त सभई शहर जा पढ़ियल हुजनि असांजी बहिराड़ीअ में तमामु वॾो हिकिड़ो फन आहे ऐं वॾा हिकिड़ा सुठा ज़हन पिया आहिनि जेके शहरनि में पोइ अचनि था त उहे उतां सुठा पढ़ी निकिरनि ऐं जिन
जिन्स जे बुनियाद ते का बि ॻाल्हि न रखो त को न्याणी आहे त न पढ़े ऐं जेकॾहिं छोकिरो आहे त पढ़े, सभई पढ़ूं। तालीम सभिनी लाइ ज़रूरी आहे, इस्लाम इहा दावत ॾिनी आहे। ऐं ॿियो सिहत जे जेके मर्कज़ आहिनि उन्हनि ते बि बाक़ाइदे असांजो उहो इलाइक़े जो जेको बि असर वारो आहे, MPA आहे, MNA आहे, वॾेरो आहे, उनजो बि तवजो हुजे त असां वटि दवाऊं आहिनि, सुठा डॉक्टर आहिनि, लेबॉरेटरी आहिनि ऐं उहे ॿारनि जो या वॾनि जो इलाजु सही थिए त इंशा ताला असांजी क़ौम अञा मज़बूत ऐं वधीक थी। डॉक्टर साहब अगेन वरी वरी महिरबानी लख एहसान अवांजा ऐं अव्हांखे ज़रूरु असां कोशिशि कंदासीं त ज़हमत ॾींदा ई रहूं, घुराईंदा रहूं अव्हांखे। छाकाणि करे जो अवां समाज लाइ इलाही सुठा प्रोग्राम थींदा आहिनि, इलाही सुठी नॉलेज व्यूवर्स ताईं पहुचंदी आहे। अॼोके प्रोग्राम में बि उमेदु आहे त सुठी नॉलेज पहुती हूंदी। ऐं अक्सर जिन जो ख़्यालु आहे त जेकॾहिं न्याणी पढ़ंदी त हुनखे बसि शादी करणी आहे, ॿियो त कुझु कोन करिणो आहे, पुटु कमाईंदो, पुट खे जाइदाद ठाहिणी आहे, यकीनन विरासत जो मालिक आहे। मञूं था त पुटु विरासत जो मालिक आहे, पर जेकॾहिं अव्हांजी न्याणी पढ़ियल हूंदी त अव्हांजे उन्हनि पुटनि खे उहा अञा वधीक सुठी तरबियत ॾेई सघे थी, सुठी तालीम ॾेई सघे थी ऐं सुठो ईअं चए दुनिया जा ऐं घर जा उसूल सम्झाए सघे थी। पर जेकॾहिं उहा माउ ई अणपढ़ी हूंदी, उन माउ खे ई ख़बर न हूंदी, उन माउ वटि ई शऊर न हूंदो त उहा पंहिंजे औलाद खे कीअं ट्रेन कंदी। ज़रूरु सोचिजो, पंहिंजे न्याणियुनि ऐं पंहिंजे पुटनि खे इक्वल जेकॾहिं सम्झंदो त तमामु सुठी ॻाल्हि आहे। आमिर एंड अजय, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। आमिर, आखिर में आपको जहमत देंगे कि आज आपको अच्छे से सॉन्ग सुनाए। आपको आज हमने जहमत इसलिए नहीं दी क्योंकि बातें माशाल्लाह इतनी काम की चल रही थी, तो आपका एक सॉन्ग होगा। ऐं व्यूवर्स मुझे तरफों इजाज़त, पंहिंजो तमामु घणो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। नॉलेज बहुत ज़रूरी है, गाने तो हम सुनते रहते हैं, गाते रहते हैं। मेरे दिल की जो रखे हैं तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम। तो सीखा मैंने जीना, जीना कैसे जीना, हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम। ना सीखा कभी जीना, जीना कैसे जीना, हाँ सीखा जीना तेरे बिना हमदम। दहलीज पे मेरे दिल की जो रखे हैं तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम। तो सीखा मैंने जीना, जीना कैसे जीना, हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम। न सीखा कभी जीना, जीना कैसे जीना, न सीखा जीना तेरे बिना हमदम। सच्ची सी है ये तारीफें दिल से जो मैंने करी है, सच्ची सी है ये तारीफें दिल से जो मैंने करी है। तू जो मिला तो सजी है दुनिया मेरी हमदम। ओ आसमां मिला ज़मीं को मेरी, आधे आधे पूरे हैं हम। तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम। तो सीखा कभी जीना, जीना कैसे जीना, हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम। ना सीखा कभी जीना, जीना कैसे जीना, ना सीखा जीना तेरे बिना।